Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, तबियतूं कीअं आहिनि, छा थी रहियो आहे ज़िंदगी में। सो जी फ्राइडे आहे, अल्हम्दुलिल्लाह हिकु ॿियो ॾींहुं जंहिंजो आगाज़ तव्हां सभिनी सां थी रहियो आहे, तव्हां सभिनीनि सां ॻाल्हाईंदे थी रहियो आहे, तव्हां सभिनी सां मुलाक़ातुनि में ही आगाज़ जेको आहे उहो थी रहियो आहे। अच्छा, आगाज़ त बेशक थी रहियो आहे, पर आगाज़ जेको आहे उहो ॿियनि शयुनि जो बि हिन वक़्तु आहिस्ता आहिस्ता थी रहियो आहे। बट इन्हनि तमामु सिचुएशन्स में हिकु अगरि नॉर्मल हिकु ह्यूमन बीइंग जी ॻाल्हि कजे, चाहे वो मेल हुजे या फीमेल हुजे, हर माण्हू जूं पंहिंजूं हिकु ज़िंदगी गुज़ारण जा डिफरेंट तरीक़ा आहिनि। हिकु माण्हू जेको स्कूल गोइंग आहे उनजी रूटीन छा हूंदी, उनखे हाणे अॼुकल्ह त मुश्किल ई आहे को ॿार सवेर सुम्ही पए, बट एज़ मेजॉरिटी जेका असांजी रूटीन हुजणु खपे दैट इज़ त तव्हांखे जल्दी निंड करणी आहे, सुबुह जो सवेर ऑफिस वञिणो आहे, स्कूल वञिणो आहे, ऐं उनखां पोइ तव्हांखे ज़ाहिर आहे ट्यूशन्स जो अॼुकल्ह आहे, पोइ मदरसा गोइंग जेके असांजा ॿार आहिनि उहे उॾां वेंदा आहिनि, ऐं खोड़ सारो एंड देन जॾहिं तव्हांजा टेस्ट थींदा आहिनि, स्पेसिफिकली हिन वक़्तु जेके बोर्ड एग्ज़ाम्स जी तयारी करे रहिया आहिनि उन्हनि जा जेके टेस्ट थी रहिया आहिनि, सो इहे तमामु शयूं उन्हनि जी ज़िंदगियुनि में रहंदियूं आहिनि, जंहिंसां गॾोगॾु शायदि उन्हनि वटि उन तरीक़े जो टाइम न हूंदो आहे जंहिं तरीक़े जो टाइम हुननि खे खपंदो आहे। उहो ॿारु जेको स्कूल में आहे उहो कंहिं तरीक़े सां इन जंग खे विढ़ी रहंदो आहे त कंहिं तरीक़े सां मां स्कूल जेको आहे उहो टाइम मां पूरो कयां एंड देन मां जॉइन कयां, पंहिंजो कॉलेज जॉइन कयां, ताकी उन जॉइन करण सां गॾोगॾु मुंहिंजी कुझु जेका आहे उहा जेका इंडिपेंडेंसी आहे उहा मूंखे मिले। पर किस्सो कुझु मुख़्तलिफ़ हूंदो आहे, किस्सो कुझु इन तरीक़े सां हूंदो आहे त जॾहिं उहो ई ॿारु जॾहिं कॉलेज में वेंदो आहे त ईअं लॻंदो आहे त यार बर्डन त इलाही वधी वियो आहे, इन खां सुठो त मां स्कूल में हुअसि। पर वरी उहो होप कंदो आहे त शायदि यूनिवर्सिटी लेवल ते वञी शायदि कुझु जेके पर आहिनि उहे मां वधीक फैलाए सघां। हा, काफ़ी सारा माण्हू फैलाईंदा बि आहिनि, फैलाईंदे नज़र बि ईंदा आहिनि, काफ़ी सुठी ॻाल्हि बि हूंदी आहे, बिकॉज़ दे आर स्टूडेंट्स जेके इलाही शार्प हूंदा आहिनि, उन्हनि खे सिर्फ़ु कुझु ई टाइम खपंदो आहे फॉर देयर स्टडीज़, ऐं बाक़ी टाइम पर ज़िंदगी खे ॾाढो मज़े सां इंजॉय करे सघंदा आहिनि। उन ई तरीक़े सां जीअं असांजा उहे माण्हू जेके ऑफिस गोइंग हूंदा आहिनि या जेके बिज़नेस वारा माण्हू हूंदा आहिनि, खोड़ सारा उहे माण्हू जेके पंहिंजे कम सां गॾु पंहिंजे एंटरटेनमेंट जो बि ख़्यालु रखंदा आहिनि, ऐं उन्हनि खे ॾिसी एक्चुअली लॻंदो आहे त यार इहे सीरियसली कमु बि कनि था या नथा कनि। ईअं ई काफ़ी सारा स्टूडेंट्स बि अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजी इन टफ लाइफ मां पंहिंजे लाइ टाइम कढी वेंदा आहिनि, ऐं जॾहिं उहे यूनिवर्सिटी लाइफ में एंटर थींदा आहिनि त उन्हनि खां अलावा जेतिरा माण्हू हूंदा आहिनि उहे इहे सोची रहिया हूंदा आहिनि त शायदि इन खां पोइ ज़िंदगी हूंदी जेका सुकून वारी हूंदी, जेका बहितरु हूंदी। पर जॾहिं उन ज़िंदगी में उहे क़दम रखंदा आहिनि त ईअं चवंदा आहिनि त शायदि यार उहा ई ज़िंदगी जेका आहे उहा ई हिन खां बहितरु हुई। सो इहो जेको सिलसिलो आहे, इहो जेको किस्सो आहे, इहो ईअं ई हलंदो रहंदो आहे, इहो जेको सर्किल आहे ईअं ई घुमंदो रहंदो आहे। इंसानु जिथे हूंदो आहे, जेका शइ इंसान खे हासिलु हूंदी आहे, इंसानु कॾहिं उनजी वैल्यू कोन कंदो आहे। दैट इज़ द ह्यूमन नेचर, असां सभिनी जी इहा ई नेचर आहे। उहा चाहे वक़्तु हुजे, उहा चाहे को रिश्तो हुजे, उहो चाहे का बि शइ तव्हां सां मुंसलिक हुजे, या उहा शइ जेका तव्हांखे लॻंदो हुजे शायदि तव्हांखे सभिनी खां वधीक तव्हांखे वणी रही आहे, चाहे उहा शइ हुजे या को रिश्तो हुजे या कोई इंसानु हुजे या केरु बि हुजे, पर उहो ओसि ताईं तव्हां सां जेसि ताईं तव्हां सां गॾु हूंदो आहे ओसि ताईं तव्हांखे ईअं लॻंदो आहे त हा बसि ठीकु आहे। वंस उहो तव्हांखां परे थिए थो, असली वैल्यू उनजी तॾहिं ख़बर पए थी। ऐं इहो मां सिर्फ़ु कंहिं शइ जे लाइ न चई रही आहियां, आई एम रिपीटिंग माई वर्ड्स। को बि इंसानु, का बि नंढी खां नंढी शइ, का नंढी खां नंढी आदत तव्हांजी, उहा बि तव्हांजी ज़िंदगी में तव्हांखे लॻंदो आहे त शायदि मुसीबत आहे, पर शायदि उहो ई टाइम हूंदो आहे जेको तव्हांजी ज़िंदगी जो सभिनी खां बेस्ट मोमेंट हूंदो आहे। मोमेंट्स जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, असां अक्सर चवंदा आहियूं त ज़िंदगी में खोड़ सारा जेके मोमेंट्स ईंदा आहिनि उहे रिपीट कोन थींदा आहिनि, बिकॉज़ वंस द टाइम इज़ गॉन, इट इज़ गॉन, इट हैज़ नेवर नथिंग टू कम बैक एंड समथिंग। उन टाइम खे जॾहिं असां उन मोमेंट खे जॾहिं असां सम्झी कोन सघंदा आहियूं, जॾहिं उन मोमेंट खे सही तरह जी कोन सघंदा आहियूं, त उन मोमेंट खे असां किथे ज़ाया करे रहिया हूंदा आहियूं। छो न अॼु तव्हां ई मां गॾिजी हिन बारे में सोचूं त हीउ जेको मूमेंट असांखे हिन वक़्तु मिलियलु आहे, बुरायूं त असां इलाही कंदा आहियूं, तनक़ीद त असां इलाही कंदा आहियूं, छो न हिन मूमेंट जूं जेके ख़ूबसूरतियूं आहिनि उन्हनि खे ॾिसण जी कोशिशि कयूं। ऐं इहा कोशिशि शायदि चवण जे लाइ, लफ़्ज़ी चवण जे लाइ शायदि ही ॿ लफ़्ज़ आहिनि, पर डीप डाउन जॾहिं तव्हां वञो था, जॾहिं तव्हां हिन जे बारे में सोचो था, जॾहिं तव्हां हिन जे बारे में ॻाल्हायो था, इट इज़ समथिंग जेका हिकु थेरेपी वांगुरु तव्हांखे तव्हांजे लाइ कमु करे थी।
आई रिमेंबर मां किथे हिकु जॻह ते पढ़ियो आई गेस, मां पंहिंजे शोज़ में ॿ टे दफ़ा रिपीट कयो आहे त जॾहिं तव्हां पंहिंजो ॾींहुं स्टार्ट कंदा आहियो ऐं पंहिंजे ॾींहं जे स्टार्ट सां गॾोगॾु को 15 खां 20 दफ़ा का बि हिकु सुठी शइ पंहिंजे लाइ चवंदा आहियो त उहा शइ समहाउ उहा तव्हांजे ज़िंदगीअ में शामिलु थींदी वेंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल, तव्हां सुबुह जो उथंदे ई उथंदे तव्हां इहो सोचो त यार छा ज़िंदगी आहे, सुबुह जो उथणो आहे, तंग थियणो आहे, ऐं उन जे ई उपतड़ अगरि तव्हां उन ज़िंदगी में कुझु इन तरीक़े सां सोचो त यार कहिड़ी ज़बरदस्त ज़िंदगी आहे, वॉट एवर इट इज़, चाहे सुबुह जो उथी हलवा पूरी खाइणी हुई पर न मिली, पापनि ते गुज़ारो थी रहियो आहे, बट अगरि उन पापनि खे बि सुठो चवंदो तॾहिं ई असरु उनजो सुठो तव्हां ताईं पहुचंदो। अदरवाइज़ न सिर्फ़ु उन मूमेंट जी तव्हांजे लफ़्ज़नि जी नेगेटिविटी बल्कि क़रीब क़रीब जेतिरी बि नेगेटिविटी आहे उहा बि तव्हां ताईं पहुची वेंदी। माइंडफुलनेस इज़ समथिंग जंहिं ते शायदि एटलीस्ट असांजो जेको कल्चर आहे, हूअं त पूरी दुनिया में इहो मसइलो आहे, बट असांजो जेको ख़ितो आहे, जेके असां माण्हू आहियूं, असांजो कल्चर आहे, उन में माइंडफुलनेस खे जे बारे में केरु ॻाल्हाईंदो बि कोन्हे। माइंडफुलनेस जे लाइ उहा जेका वैल्यू असांखे ॾियणु खपे असां उहा ॾींदा बि कोन आहियूं, जंहिंजे करे असां फिज़िकली त ॾाढियूं सारियूं शयूं करे रहिया आहियूं त न जी हे खाइणो आहे, हीअं न आहे खाइणो, फिज़िकली एक्टिव रहणो आहे, हीअं करिणो आहे, हूअं करिणो आहे, पर पंहिंजे माइंड खे कीअं फीड करिणो आहे इन जे बारे में असां सोचींदा ई न आहियूं। इंसान पंहिंजी ज़िंदगी चवंदा आहिनि त खाइण लाइ ज़रूरी आहे न ज़िंदगी लाइ, काफ़ी सारा माण्हू त अॼुकल्ह स्पेसिफिकली त माण्हू त शायदि जीअनि ई इन लाइ था ताकी असांखे खाइण लाइ मिले, पर एक्चुअली जेको खाइण तव्हांजी ज़िंदगी में आयो आहे ऑब्वियसली इट इज़ अ मशीन, योर बॉडी दैट यू हैव, इट्स अ मशीन, ऐं उनजो सिस्टम हलाइण जे लाइ इट्स इम्पॉर्टेंट टू ईट। आई एम नॉट सेइंग टू ईट समथिंग जेको तव्हां अफोर्ड न करे सघो, दे आर अदर वेज़, दे आर ऑर्गेनिक वेज़ विच आर आई गेस बेटर देन दोज़ वेज़ जेके एक्सपेंसिव आहिनि। सो उहे तव्हांजी बॉडी खे हलाइण जे लाइ उहो खाइण लाइ ज़रूरी आहे। सो अगरि तव्हां उहो खाइण पंहिंजी बॉडी खे न ॾींदो, उहा ख़ुराक पंहिंजी बॉडी खे न ॾींदो, छा थींदो? यू विल बी वीक। तव्हां शायदि 2 ॾींहं 4 ॾींहं हफ़्तो महीनो सुठो न खाइण सां तव्हां ॾाढो सुठी तरीक़े सां सर्वाइव करे वञो, बट आफ्टर दैट हिकु झटको ईंदो जेको तव्हांखे अहसासु ॾियारींदो त न यार, ईटिंग इज़ इम्पॉर्टेंट, ईटिंग हेल्दी इज़ इम्पॉर्टेंट। इहो हर वक़्तु ज़िंदगी में हिकु कंहिं बि माण्हू खे कंहिं न कंहिं पॉइंट ते ज़रूरु इहो अहसासु थींदो आहे। ईअं ई जीअं तव्हांजी बॉडी खे तव्हांखे सही फीड खपे, ईअं ई तव्हांजो जेको माइंड आहे उन खे बि हिकु सुठी फीड खपे, ऐं उहा सुठी फीड असांजा काफ़ी सारा न्यूट्रिशनिस्ट आहिनि, डाइटिशियनिस्ट आहिनि जेके डिफरेंट शयूं ॻाल्हाईंदा आहिनि, जेके डिफरेंट सॉलिड शयूं हूंदियूं आहिनि जेके ॻाल्हाईंदा आहिनि, चवंदा आहिनि त उहो माइंड जे लाइ ॾाढो सुठो आहे। मां उन्हनि खां डिसएग्री नथी कयां, ज़ाहिर आहे उहे पंहिंजे एक्सपीरियंस सां ॻाल्हाए रहिया आहिनि, बट देयर इज़ another way to feed your mind जंहिंजे बारे में अॼुकल्ह केरु ॻाल्हाए नथो, ऐं जेके ॻाल्हाइणु चाहिनि था असां उन्हनि खे सम्झणु नथा चाहियूं। तव्हांजूं थॉट्स, तव्हांजूं सोचूं, द वे यू थिंक, द वे यू टॉक, तव्हांजा लफ़्ज़ जेके पंहिंजे लाइ निकिरनि था, ॿियनि जे लाइ बि असां तनक़ीदूं कंदे रहंदा आहियूं, पर अॼुकल्ह माण्हू ईअं थी विया आहिनि, माण्हू पंहिंजे पाण ते पाण ई न पसंदि करे रहियो हूंदो आहे त यार हीअं थी वियो आहे, यार हुन जे लाइ त एतिरो सुठो आहे, मुंहिंजे लाइ एतिरो सुठो छो न आहे। सो इहे उहे थॉट्स आहिनि जेके डायरेक्टली और इनडायरेक्टली तव्हां पंहिंजे माइंड खे फीड करे रहिया आहियो। ही उहो फूड आहे जेको तव्हां पंहिंजे माइंड खे ॾेई रहिया आहियो, ऐं जॾहिं इहो फूड तव्हां पंहिंजे माइंड खे ॾींदो त उनजो नतीजो छा साम्हूं ईंदो? हिकु ख़ाली ग्लास आहे जंहिंमें ॾाढो तव्हां क्रिस्टल क्लियर पाणी भरंदो त उहो क्रिस्टल क्लियर ई नज़र ईंदो, बट अगरि उन में तव्हां ब्लैक कलर विझी फीड कंदो त ज़ाहिर आहे उहो ग्लास ब्लैक थी वेंदो, ऐं उहो तेसि ताईं ब्लैक रहंदो जेसि ताईं उन में तव्हां टुपको टुपको ब्लैक फीड कंदा ई रहंदो। सो बैड थॉट्स और बैड वर्ड्स वर्क्स लाइक दैट, त तव्हांजूं उहे तमामु ॻाल्हियूं, उहे तमामु जेके थॉट्स आहिनि उहे तव्हां ते ईअं असरु थियूं कनि। सो इट्स इम्पॉर्टेंट जॾहिं तव्हां ॻाल्हायो या तव्हां सोचो त तव्हांजूं थॉट्स क्रिस्टल क्लियर हुजनि ऐं ॾाढो प्यारियूं प्यारियूं हुजनि, ताकी उहो ग्लास जेको समवेयर इनसाइड यू इन योर माइंड वेठो आहे, उहो ग्लास जेको आहे उहो क्रिस्टल क्लियर ई नज़र अचे। शोभी भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम मेरी बहन। वालेकुम अस्सलाम। सिंध शोभी भाई, मुझे कल्चर डे की फील अभी से आ रही है। चल रहे हैं, बिल्कुल चल रहे हैं, कल्चर के इवेंट्स चल रहे हैं, आज भी है
और आज जो है बड़ा एक जिसे कहते हैं हैरत अंगेज़ इवेंट अरेंज किया है, क्योंकि मैंने कभी अपनी लाइफ में कराची, पाकिस्तान, पूरे सिंध में ये वाला इवेंट कभी भी नहीं सुना ना देखा। क्योंकि इस इवेंट का नाम, अभी तो हम ये कह रहे थे कि कल्चर मेला, फलाना मेला, ये तो ये आज का जो इवेंट है, मैं कल्चर डिपार्टमेंट को बिल्कुल सलाम कहूँगा। इन्होंने ये कहा है कि माहीगीर मेला। ओए होए होए होए। हाँ जी। और उसमें हमारे सिंध के, कराची के, पाकिस्तान के बहुत बड़े बड़े नामवर आर्टिस्ट मधु किए हैं। जबरदस्त। और जो कि अभी चल रहा है, हाँ बिल्कुल चल रहा है, कंटिन्यू है वो सुबह से, और रात करीबन 1 बजे तक का लास्ट टाइम है। तो मुझे भी वहाँ जाना है। ये मेरे लिए खुशनसीबी है कि ये मुझे याद करते हैं। हाँ जी। तो ज़बरदस्त, बहुत अच्छी बात है। तो भाई ही जेके मूंखे लगे तो कल्चर सेलिब्रेट करण जे लाइ हूअं बि हिकु ॾींहुं काफ़ी कोन हूंदो आहे, छो बि असांखे असांजो कल्चर हर रोज़ असां सां गॾु हूंदो आहे, ऐं हर रंग में असांखे पंहिंजो कल्चर नज़र ईंदो आहे, बिकॉज इट इज़ कलरफुल, इट इज़ समथिंग जेको लवेबल आहे। त उनखे हर वक़्तु तव्हां मुहबत उन सां करे सघो था, हर वक़्तु तव्हां उनखे सेलिब्रेट करे सघो था। दिलि में हिकु ॾींहं जी चाह, मूंखे लॻे थो असां उन चाह खे असां हिकु ॾींहं में समाए नथा सघूं। हीअ एतिरो ख़ूबसूरत प्यारो प्यारो मुंहिंजो कल्चर आहे। अॻियां वधंदे टपाल मेज़बान जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। टपाल मेज़बान पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिं तहत तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि ख़ाली पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि, ऐं उनखे विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। इन सां गॾोगॾु अची रहियो आहे इंडस वैली फैमिली फेस्टिवल 12, 13 एंड 14 डिसेंबर फेयर हॉल कराची में, जंहिंमें तव्हां सभिनी खे अचणो आहे विथ योर फैमिलीज़, बिकॉज़ हिकु अहिड़ो इवेंट आहे जंहिंमें तव्हांखे म्यूज़िक बि मिलंदी, तव्हांजा प्यारा प्यारा सेलिब्रिटीज़ बि उते हूंदा, तव्हांखे फूड बि मिलंदो, तव्हांखे गेम्स बि मिलंदियूं, ऐं खोड़ कुझु उते हूंदो। त जी ज़रूरु अचो 12, 13 एंड 14 डिसेंबर फेयर हॉल कराची में इंडस वैली फैमिली फेस्टिवल थी रहियो आहे। शोभे जी तरफ़ अंदाज़ी, शोभे छा शामिल थी रहियो आहे? जुमे का नेक दिन, पाक दिन, ज़बरदस्त जिसे कहते हैं शहनशाह डे हफ्ते का। और मुझे एक नात बहुत जिसे कहते हैं शिद्दत से याद आई, क्योंकि जब मैं स्कूल टाइम में था तो मैं 6 या 7 क्लास में होऊंगा, डिस्ट्रिक्ट के उस वक्त बड़े नातिया मुकाबले हुआ करते थे गवर्नमेंट लेवल पे। तो ये मंजूरुल कौनैन साहब की पढ़ी हुई एक नातिया कलाम है, और इत्तेफाक ऐसा था कि मैंने ये नात याद कर ली थी। वो कंपटीशन का फाइनल था, मैं जीत भी गया था। ज़बरदस्त ज़बरदस्त। तो मुझे याद आई, मैंने कहा आज याद ये ताज़ा करेंगे। और मंजूरुल कौनैन साहब, इसमें कोई शक नहीं, हमारे पाकिस्तान का बहुत बड़े सरमाया थे, नात ख्वां थे। बेशक तो बेशक। चैनल भी एक ही हुआ करता था, मैं नाम नहीं ले रहा। हाँ, तो ये है। चलें जी, वही नाच शामिल करते हैं और बचपन की यादों को दोबारा ताज़ा करते हैं, नहीं शोभे जी? सीनाए हस्ती रोशन रोशन कशां है, जगमग जगमग सीनाए हस्ती। सीनाए हस्ती रोशन रोशन सीनाए हस्ती
रोशन रोशन कहकशां है, जगमग जगमग सीनाए हस्ती। रोशन रोशन कहकशां है, जगमग जगमग माहे मदीना। माहे मदीना मदीना भी उनकी रज़ा है, सारा जहां है, जगमग जगमग सीनाए हस्ती। दिल का मदीना मदीना दिल का मदीना रक्षंदा है, काबाए जहां है, जगमग जगमग। हमने अब ये जान लिया है, हमने अब ये जान लिया है, कौन कहाँ है, जगमग जगमग सीनाए हस्ती। शुक्र के सजदे शुक्र के सजदे हम पर फर्ज है, साबित हर पहलू उनका करम है। दिल तो दिल है, याद से उनकी सारा मकान है, जगमग जगमग सीनाए हस्ती। सीनाए हस्ती जगमग जगमग कहकशां है, जगमग जगमग। या रसूल अल्लाह
ज़बरदस्त भी ज़बरदस्त। असां सिर्फ़ु ॿुधो हो त इंसान जे ज़हननि में, इंसान जे दिलनि में का शइ अगरि बसियल हूंदी आहे त उहा जॾहिं अदा थींदी आहे तो उनजी अदायगी ॾाढी ख़ूबसूरत हूंदी है। शो भाई आज देख भी लिया हमने, ये बड़ी खूबसूरत नात है, इसमें कोई शक नहीं। और इसमें जो है सबसे अच्छी बात है कि ताज़ीम हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जब अहले कुरैश ने आपका जिसे कहते हैं इम्तिहान लेना चाहा तो तौबा नाउज़ुबिल्लाह माज़अल्लाह कि आप अल्लाह के पैगंबर हैं भी या नहीं है, तो कोई आसमानी मौजज़ा दिखाइए। तो मेरे नबी करीम सरकार दो आलम आकाए दो जहां ने सिर्फ उंगली का इशारा ही किया था और रब ने उनकी ऐसी सुनी कि चाँद के 2 टुकड़े हो गए थे। तो जब मेरी बहन उनका जिक्र होता है तो ये सब रूह रोंगटे सब खड़े हो जाते हैं, क्योंकि बाहैसियत मुसलमान बिल्कुल हम उनके उम्मती हैं। तो इसमें कोई शक नहीं कि जब भी उनका नाम आता है, अगर हम खाली मोहम्मद भी कहेंगे तो एक जिसे कहते हैं एक जज्बा, एक प्यार, एक जिसे कहते हैं रूहानियत हमारे अंदर मौजूद होती है। तो मैं समझता हूँ नात पढ़ते हुए चाहे सुर कैसे भी हो, ताल कैसी भी हो, हाँ आपका जज्बा वही होता है। आपका जज्बा, आपका एहसास जो है वो काउंट करता है। और कभी कभी मुझे ऐसा लगता है जैसे आज क्योंकि अल्हम्दुलिल्लाह फ्राइडे है तो जॾहिं बि तव्हां अहिड़नि ॾींहंनि जे विच में हूंदा आहियो ऐं वरी जॾहिं तव्हां अहिड़ा लफ़्ज़, हूअं त इंसान जंहिं तरीक़े सां अगरि इन ते ॻाल्हाइणु अचे त हर लम्हे तव्हांखे इहो अहसासु हुजणु खपे, पर स्पेसिफिकली जॾहिं अहिड़ा ॾींहं ईंदा आहिनि या अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त इंसान जेको आहे उहो चाहींदो आहे उन पंहिंजे दीन जी तरफ़ वधीक वञणु चाहींदो आहे, उनखे वधीक सम्झणु चाहींदो आहे। माण्हुनि जूं खोड़ सारियूं फ़िलासफ़ियूं हिन वक़्तु, खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके आहिनि मुंहिंजे स्क्रीन जे थ्रू जेके मूंखे ॾिसी रहिया हूंदा, खोड़ सारा फ़िलासफ़र हिन वक़्तु खोड़ सारियूं फ़िलासफ़ीज़ जेके आहिनि उहे झाड़ींदा हूंदा, पर मूंखे लॻे थो कि ॾाढा ख़ूबसूरत लफ़्ज़ चया आहिनि ऐं उन्हनि लफ़्ज़नि खे अगरि तव्हां सम्झी वञो त शायदि तव्हां सुभाणे कंहिंजे लाइ का अहिड़ी ॻाल्हि करे चवंदा आहिनि त तव्हांजो दीन तव्हां सां, जेको तव्हां कयो आहे उहो अमल तव्हां ई पाण सां गॾु खणी वेंदो, तव्हां ॿिए कंहिंखे बैगेज पंहिंजो ॿधी ॾेई नथा सघो। सो लेट पीपल लिव, लेट पीपल लव देयर रिलीजन, नहीं त उनखे तव्हां इन तरीक़े सां सख़्ती सां इम्पोज़ कयो कि माण्हू भॼी वञनि, जेको अॼुकल्ह थी रहियो आहे। ख़ैर जी, प्यारियुनि प्यारियुनि ॻाल्हियुनि सां, प्यारी प्यारी आवाज़ सां, प्यारी प्यारी नात सां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कई आहे। इंशाअल्लाह प्रोग्राम खे बि मज़ीद प्यारे प्यारे करण जी कोशिशि कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, महिमान असांजा सां गॾु आहिनि, महिमान जी तारीफ़ जी तरफ़ हलूं था। अॼु असां गॾु जेके पर्सनैलिटी तशरीफ़ फरमाइनि, सभिनी खां पहिरीं पाण जनाब जो तालुक़ु जेको आहे उहो एडवोकेसी सां आहे। पाण SLACC सां तालुक़ु रखनि था। हिकु उहो कॉल सेंटर आहे जेको तव्हांखे लीगल एडवाइज़िस फ्री ऑफ कॉस्ट ॾेई रहियो आहे। असां गॾु एडवोकेट फ़हीम अहमद तूर साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? मैडम खैरियत सां। तबे अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे? मैडम ज़िंदगी सुठी आहे ऐं सुठी गुज़री रही आहे। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। ज़िंदगी में सभु कुझु सुठो सुठो थी रहियो आहे, सुठो हली रहियो आहे माशाल्लाह। अच्छा जी, हिकु ॿी पर्सनैलिटी आहे जेका असां गॾु तशरीफ़ फरमा आहे ऐं पाण अक्सर बि जॾहिं ईंदा आहिनि त ॾाढियूं मोटिवेटेड ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि। पाण चवण जे लाइ हिकु एजुकेशनिस्ट आहिनि पर मोटिवेशन बि माण्हुनि खे ॾींदा रहंदा आहिनि। असां गॾु मोहम्मद यासिर इक़बाल साहबनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह। ज़िंदगी कीअं आहे यासिर? अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त, फाइन इनफ। माशाल्लाह। किथे गुज़रे पई, छा थिए पियो? घणी चीज़ूं आहिनि, मल्टीपल। घणी चीज़ूं। वन ऑफ देम इज बीइंग इन द शो। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॿुधाए नथो सघे बीइंग इन द शो? ओहो, आई थॉट त नॉर्मली जेको रूटीन हूंदो आहे माण्हू जो। रूटीन डेफिनेटली यस। हा, रूटीन आहे। बेसिकली आई एम एन एंटरप्रेन्योर। मां उन रूटीन जे बारे में ही पुछी रहियो हुयुसि, इन खां वधीक मां कुझु कोन पुछो यासिर साहब। That is your personal thing. I don't want to discuss about it. No, well, there is nothing so much personal that we can't discuss it. So that's not an issue. सही, हाँ। सो ज़िंदगी प्यारी प्यारी गुज़रे पई, अल्हम्दुलिल्लाह, परे परे गुज़रे पई। अल्हम्दुलिल्लाह। हाँ। अच्छा, ही जेको मौसम जी तब्दीली आहे, तव्हां छा थो लॻे त ज़िंदगी में केतिरी तब्दीली आणींदो आहे? Just a random question. Well, I will start with a quote. Hazrat Ali रज़ियल्लाहु ताला जो हिकिड़ो quote आहे, and this is especially for this season. हज़रत अली फरमाइनि था कि सर्दी जी इब्तिदा में पोते जी हिफ़ाज़त करो, प्रोटेक्ट योर सेल्फ इन द स्टार्ट ऑफ द विंटर। तो जॾहिं सर्दी विञनी तो आए के सरसब्ज़ और शादाब करीने विञनी। सही। बेसिकली जो यूजुअल मिस्टेक थी थी हुई थी कि पाण इनिशियल डेज ऑफ विंटर में जो है एहतियात नहीं करना, पोते के कवर अप नहीं करना, खेन पीन में एहतियात नहीं करना, हू ठंडो पानी पी रही आहियूं,
પોતે કે પ્રોપર ડ્રેસઅપ નહીં કરી રહ્યા ને પછી એની વજહ से जो है ना अक्सर माण्हू सर्दी सॼी सर्दी जो है वो हर्डल्स में रही थी यस तो अ सिंपल कॉल बट विद ऑल द मेडिकल सॉल्यूशंस बिल्कुल बिल्कुल एंड वी आर डूइंग एग्जैक्टली ऑपोजिट ऑफ दैट तो एग्जैक्टली सो द सॉल्यूशन इज गिवन इन अ सिंगल सेंटेंस हाँ बिल्कुल ऐं चयो आहे न त असांखे डायरेक्शन्स त तव्हांखे सॼियूं मिलियल आहिनि पर अगरि तव्हां उहे डायरेक्शन्स वठणु चाहियो था त एंड थैंक यू सो मच फॉर द कोट ऐं असां न सिर्फ़ु मूंसां गॾु असांजा खोड़ सारा जेके नाज़रीन आहिनि उन्हनि बि ज़रूरु इहो ॿुधियो हूंदो ऐं इनशाअल्लाह असां कोशिशि बि कंदासीं त इन ते असां अमल बि करे सघूं बिकॉज़ ज़ाहिरा जॾहिं तव्हां इन्हनि शयुनि जी ॻाल्हि कयो त तव्हांजे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ आहिनि ऐं इहे हक़ीक़त बयानु करे रहियूं आहिनि अच्छा जी अहमद साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहियां थी सभिनी खां पहिरीं त मां चाहींदमि त SLACC जे बारे में कुझु पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं सबसे पहले तो मैं बताता चलूँ सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर जो है वो गवर्नमेंट ऑफ सिंध के तावन से जो है मुफ्त कानूनी मशवरा फराहम करता है और जो भी ऐसे ज़रूरतमंद ख़वातीन हैं जिनको जो है वकील की ज़रूरत होती है और उनके पास इतनी फ़िनंशियल सपोर्ट नहीं है कि वो वकील को एंगेज कर सकें तो वो हमारे ज़रिए जो है वकील भी एंगेज कर सकती हैं लेकिन मखसूस केसेस के अंदर जैसे कि मेंटेनेंस के जो केसेस होते हैं ख़वातीन के या डोमेस्टिक वायलेंस के जो केसेस होते हैं उनके अंदर जो है हमारा अदारा जो है लीगल एड सोसाइटी जो है मुफ्त वकील फराहम करता है उनको सही ओवरऑल पूरे केस के अंदर सही तो दूसरे जो डोमेस्टिक वायलेंस के केसेस होते हैं या कस्टडी के केसेस होते हैं उनके अंदर भी जो है वो हम देखते हैं कि आया जो है नीडी है तो उस खातून को जो है हम ये प्रोवाइड करते हैं जो है लिटिगेशन हेल्प जो है सही ओवरऑल जो सिंध लीगल एडवाइजरी कॉल सेंटर है यहाँ पे जो कॉल वसूल होती हैं हम जो है इसमें जो है वकील जो है फ्री एडवाइस करते हैं कोई भी उसमें जो है क्राइटेरिया नहीं है कि भी वो जो है कोई जो है फिनंशियली अफोर्ड करता है या नहीं करता ये एडवाइस फ्री होती है और कोई भी जो है ओवरऑल पाकिस्तान से कहीं से भी किसी भी सूबे से ताल्लुक़ रखता है बिलोंग करता है मर्द हो या औरत हो वो कॉल पे जो है मुफ्त मशवरा ले सकते हैं सही अच्छा फ़हीम साहब जिस तरह आप फरमा रहे हैं आई गेस के ये जो कॉल सेंटर है इसमें ज़्यादा कॉल्स ख़वातीन की मौसूल होती हैं ख़वातीन भी कॉल करती हैं मर्द भी करते हैं तो ओवरऑल सब जो है वो कॉल जो है हमें वसूल होती हैं पंजाब से भी होती हैं बलूचिस्तान से सिंध से इंटीरियर सिंध से जो है वो मोस्टली ख़वातीन जिनको जो है फिनंशियली इश्यूज़ होते हैं जैसे कि आजकल जो है वो BISP के जो है वो प्रोग्राम जब चलते हैं तो उनको जो है बहुत से इश्यूज़ होते हैं कि भी उनको जो है वो पे अमाउंट जो है वो मिल नहीं रहा होता तो फर्दर उस हवाले से या उनको इश्यूज़ होते हैं कि भी खाविन जो है उनको जो है वो मेंटेनेंस नहीं दे रहा होता या फिर फर्दर जो हमारे यहाँ जो कस्टम है जैसे कि विरासत में जो है वो हकूक़ की अदायगी जो है वो नहीं की जाती उनके जायदाद में से जो उनका पोर्शन बनता है जो है शरई और कानूनी तौर पे जो उनका राइट्स है उनको मिलना चाहिए वो नहीं दिया जाता भाइयों की तरफ से वालिद की वफ़ात के बाद तो इस किस्म के जो मामलात होते हैं उसमें जो है हमारा अदारा जो है वो उनको एडवाइस करता है कि भी कैसे जो है वो अपने जो है लीगल राइट्स के लिए जो है वो लीगल जो है प्रोसीजर अडॉप्ट कर सकते हैं कानूनी रसी के ज़रिए ठीक है अच्छा जब हम इस कॉल सेंटर की बात करते हैं तो जिस तरह आप बता रहे हैं कि डिफरेंट इश्यूज़ के लिए आपको कॉल्स मौसूल होती हैं जिनका आप उनको एडवाइस आप देते हैं फिर आपने कहा कि आप काफ़ी जगहों पे जहाँ पे वो अफोर्ड नहीं कर सकती वहाँ लॉयर भी आप लोग प्रोवाइड कर रहे होते हैं आप कोशिश कर रहे होते हैं ये क्या स्पेसिफिकली ख़वातीन के लिए है या ये भी किसी के लिए भी है ये सिर्फ स्पेशली जो है वो ख़वातीन के लिए जो ख़वातीन जो है वो अफोर्ड नहीं कर सकती हैं माशरे में उनके पास इतने वसाइल नहीं हैं कि वकील की फ़ीस जो है वो पे करके अपना जो है वो मैटर को परसू करें तो उन ख़वातीन को जो है इसमें जो है वो लिटिगेशन की हेल्प की जाती है या डोमेस्टिक वायलेंस जिनके साथ हो रहा होता है तो वो भी ख़वातीन जो है वो अफोर्ड नहीं कर पाती क्योंकि हमारे पास जो है वो बेसिकली जो अफोर्ड कर सकती हैं ख़वातीन तो वो जो है ख़ुद से जो है वो एंगेज कर लेती हैं वकील या उनको मालूम होता है अवेयरनेस भी होती है उनको पढ़ी लिखी होती हैं कि भी अगर ये उनके साथ जो है वो डोमेस्टिक वायलेंस हो गया है तो वो कैसे जो है फर्दर जो है वो लीगल रेमेडी अवेल कर सकती हैं सही अच्छा वायलेंस की बात हुई है तो मैं ज़रा इस बात को आगे बढ़ाते हुए आपके लफ्ज़ों में फ़हीम साहब हम वायलेंस की बात करते हैं तो ज़रा हम डोमेस्टिक वायलेंस जब भी ये अल्फाज इस्तेमाल होता है तो हमारे जहन में विक्टिम जो है ज़ाहिर खातून आती है लेकिन कुछ केसेस चाहे वो चंद ही होंगे लेकिन कुछ केसेस जो सोशल मीडिया पे बड़े हाईलाइट भी हुए कि ऑपोजिट जेंडर पे भी वायलेंस किया गया तो इस हवाले से आप इस चीज़ को आप कैसे देखते हैं
हाँ देखें, इसमें ऐसे है कि एज़ पर लॉ जो है वो सोसाइटी तो हमारी जो है वो माशरे में बहुत से मसले मसाइल का शिकार है। बाज़ दफ़ा जो है वो मोस्टली तो वैसे तो जो है वो इफ़ेक्टिव जो है वो ख़वातीन ही होती हैं डोमेस्टिक वायलेंस का, लेकिन कहीं एक जगह पे जो है देखा गया कि भी वो मर्द हजरात पे भी जो है डोमेस्टिक वायलेंस हुआ, तो लॉ जो है दोनों को प्रोटेक्ट करता है। अगर ख़वातीन के साथ हो रहा है वो मामला डोमेस्टिक वायलेंस, तब वो भी जो है वो लीगल रेमेडी अवेल कर सकती हैं। अगर किसी मर्द के साथ हो रहा है, या इवन जो है ज़्यादातर जो है डोमेस्टिक वायलेंस जो है वो ओल्ड जो पेरेंट्स होते हैं उनके साथ पेश हो रहा होता है, क्योंकि हमारे माशरे में जब मियाँ बीवी हैं वो तो मर्द तो उस पर फिर भी जो है मोस्टली जो है हावी हो जाता है, ठीक है ना। उस पर डोमेस्टिक वायलेंस बहुत कम केसेस ऐसे हमें नज़र आए कि भी उन पे किया गया हो, लेकिन ज़्यादातर जो डोमेस्टिक वायलेंस अगेंस्ट अपोजिट साइड होता है वो जैसे पेरेंट्स हैं उनके साथ होता है, वो भी उस सूरत में कि प्रॉपर्टी के हसूल के लिए उनकी ज़िंदगी में कैसे प्रॉपर्टी जो है वो अपने नाम पे ट्रांसफ़र करवा ली जाए, उसके लिए उन पे टॉर्चर किया जा रहा होता है, उनको मारा जा रहा होता है, या उनको घर से इवन जो है ऐसे केसेस भी हैं उनको जो है ठुड्डे मार के लाते मार के घर से निकाल दिया गया, ठीक है। तो उस सूरत में उनके पास क्या चारा जोई है, तो उस सूरत में जो है वो बहुत सी जो है वो कानून उनको प्रोटेक्ट करता है कि भी वो लीगल रेमेडी अवेल कर सकते हैं। तो ये मामलात हमारे पास जो है आते हैं, कॉल्स पे वसूल होते हैं, उनको हम सजेस्ट करते हैं। तो ये ज़्यादातर जो है जेंट्स में अगर होता भी है तो वो इस मामलात में होते हैं। जी जी। और यासिर साहब जैसे तरीके से फ़हीम साहब असांखे ॿुधाए रहिया आहिनि, मतलब मां त जॾहिं वायलेंस जी ॻाल्हि कयां थी त मुंहिंजे त ज़हन में बि नथो अचे त तव्हां पेरेंट खे उनजो शिकार ख़ुदा न ख़ास्ता ठाहे सघो था। बट टॉकिंग अबाउट द रियलिटी, जेके शयूं जेके असांखे हिन वक़्तु साम्हूं अचनि पियूं मग़रबी मुआशरे मां, त असांखे उहे शयूं असांखे ख़बर हुयूं त ओल्ड एज होम्स बि ठाहे विया, हिकिड़ो ॾाढो ट्रेंड बि हिकिड़े असांखे साम्हूं नज़र आयो त आफ्टर सर्टन एज जेके ॿार आहिनि उहे अलॻि था थी वञनि, उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो हिसाब आहे, डिफरेंट शयूं असांखे साम्हूं नज़र आयूं। पर असांजे कल्चर में इहे शयूं कीअं थी वियूं आहिनि ऐं कीअं असां इन्हनि खे अडॉप्ट कयो आहे, इहो एक्चुअली मुंहिंजी सम्झ खां त ॿाहिरि आहे। तव्हां शायदि मुआशरे खे वधीक गहरी नज़र सां ॾिसो था, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? Well, now first of all, definitely it's a very painful thing to hear. ज़ाहिर है ही एक्सपर्ट है इन्हीं के बड़ी चीज़ों ही नारन था। हाँ, एज एन इंडिविजुअल हिकिड़ो आम माण्हू हिन तरह से चीज़ें के नाई नारना, बट नारो असल में एॾा हिकिड़ी जो मुंहिंजो परसेप्शन आहे, हिकिड़ो जो अप्रोच है, वो ये है कि असल में बदे से वॾो प्रॉब्लम जो मूंखे हिन में एड्रेस थिए थो न, उहो इहा आहे कि पाण एज़ अ पेरेंट बच्चे जा जो आइडियल्स आहिनि उहो ग़लति सेलेक्ट करायूं था उन्हीअ खे। आई नारो पाण पुत जे माशरे में जॾहिं बच्चो वॾो थी रहियो हो त पाण उनके हर हू शख़्स के कामयाब ॾेखारूं था जो दौलतमंद आहे। सही सही। इंजे वटि वॾी गड्डी आहे, हीअ दौलतमंद आहे। इंजे वटि वॾो घर आहे, हीअ दौलतमंद आहे। इंजे वटि की ना हो, हाणे इंजे वटि हेतिरो पैसो आहे, हीअ दौलतमंद आहे। ही इज़ ब्लेस्ड, ही इज़ स्ट्रॉन्ग। हाणे थिए थो ही कि जॾहिं आई बिल्कुलु हिकिड़े कच्चे ज़हन में आइडियलाइज़ करी ॾिनी आहे हुन शइ खे जो मादी आहे, यानी दौलत आहे। जॾहिं हूज बच्चो वॾो थींदो, हूज हिकिड़ो कॉल आहे कि तरबियत जा 3 हिस्सा आहिनि। देयर आर 3 phases ऑफ तरबियत ना बच्चे जी। फर्स्ट फेज़, सेकंड फेज़, थर्ड फेज़, यानी 1 to 7, 7 to 14 एंड 14 to 21। सही। जॾहिं बच्चो 21 ईयर्स जो थी वियो, उनजी तरबियत मुकम्मल थी वई आहे। हाणे थिए तो यूजुअली ही कि जो तरबियत जो दौर आहे न, उन दौर में पाण उनके आइडियलाइज़ कराया पैसे के, दौलत के, ठीक है। हाणे इनजे बाद जॾहिं हू बच्चो अथॉरिटी में या पावर में या पक्की एज में अचे थो न, तो उनजो माइंड सेट भी ईज बनी वञे थो कि हर शइ दौलत आहे। सही। जॾहिं उनजे ज़हन में हर शइ दौलत आहे, बदे से अहम शइ दौलत है, तो पछी हू हर रिश्ते खे रोंदो रहो। पछी हू अच्छा नहीं, ही स्टार्ट इनिशियली वो डायरेक्ट पेरेंट्स से ना थींदो आहे बेसिकली। वो पहले आस पास जे रिश्ते के ख़राब करनो दौलत लाइ, थोड़ो सो पैसो अचनो, पछी हू भाउ भेण जे साथ उनजो ई मामलो थी वञो, ने पछी हू अल्टीमेटली वो पछी वालदेन तक भी हली वञे थो। इन लाइ कि पछी हू लिमिट ना रहंदी न, यानी फिरौनियत जी कोई लिमिट ना है। सही सही। पस्ती जी कोई लिमिट ना है, बुलंदी जी तो लिमिट आहे, बट पस्ती जी कोई लिमिट ना है। तो एॾा केॾा न केॾा ही समझा तो कि पंहिंजी तरबियत जो वो वॾो फुक़दान भी है कि पा बच्चे के गलत चीज़ें के, गलत माण्हुनि के, गलत सिस्टम के पा उन्हीं के आइडियलाइज़ करायूं था। अगर हीज पंहिंजा आइडियल प्रॉपर हूँ, हीज बच्चे के अगर घर में आइडियल रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हुए, खुलफ़ाए राशिदीन जी ज़ात हुए,
या जिन तरह से पाण जो है वो डोमेस्टिक वायलेंस जी मतलब वाइफ के साथ गाल करूँ तो अगर कुछ बच्चे के शुरू से फॉर बोथ ऑफ देम फॉर द बॉयज़ एंड फॉर द गर्ल्स अगर वो आइडियलाइज पाक कराई जाए कि माँ सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा ने रसूल पाक जो रिश्तो हो या हज़रत अली ने सैयदा फातिमा ज़हरा जो रिश्तो हो अगर बच्चे के पास हुन एंगल में चीज़ें के ॾेखारणा न तो उनजो माइंड सेट भी हू जूनो हो हूंदो बिल्कुलु इहा तव्हां ॾाढी हिकु ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे हिन वक़्तु घरनि में छा थी रहियो आहे हिन वक़्तु ॿार अञा हाणे त उहो बि टाइम अची वियो आहे त अञा द बेबी इज़ नॉट बॉर्न ऐं असां स्टार्ट थी था वञूं त जीअं की ॾाढो ज़बरदस्त के स्कूल में हुनजी एडमिशन थी वञे ऐं असां उनखे उन प्रोसेस में विझी था छॾियूं हीअ जेको ॿियो हिकु एंगल आहे तरबियत जो उन ते असां कमी कोन करे रहिया आहियूं त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां ॿाहिरीं दुनिया जी तरबियत पंहिंजे ॿार में विझो त असर बि उहे ई थींदा ऐं असां वटि शायदि उन तरीक़े सां पॉसिबिलिटी बि न आहे बिकॉज़ सिक्योरिटी जा सेफ्टी जा डिफरेंट इशूज़ आहिनि असां वटि उन तरीक़े सां पॉसिबिलिटी न आहे तंहिं करे असांजी जेके इहे शयूं आहिनि इन तरीक़े सां वर्स्ट थींदे पोइ असांखे नज़र थी अचे जॾहिं उहे तमामु ख़राबियूं थी थियूं चवंदा आहिनि न त हिकु ॾाढो नॉर्मल हिकु मुहावरो आहे त कवा चला हंस की चाल अपनी चाल बि भूल गया सो असां सां बेसिकली असांजी तरबियत सां बेसिकली माज़रत सां पर थियो इहो आहे त असां पंहिंजूं शयूं छॾे असां ॿिए मुआशिरे जूं शयूं अपनायूं आहिनि हाणे न असां हुतां जा रहिया आहियूं न असां हिते जा रहिया आहियूं तंहिं करे इहे डिज़ास्टर्स जेके आहिनि उहे साम्हूं था अचनि प्लस असांजे रिश्तनि में हिकु मूंखे ॾाढो मायूब लॻंदो आहे आई डोंट नो त असां वटि जेका जेलसी अची वई आहे भेण भाउ उनजी तव्हां तरक़ी जी ॻाल्हि कयो था उन्हनि सां जेका जेलसी असां वटि अची वई आहे मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां मतिलबु इहे शयूं मूंखे ईअं लॻंदियूं आहिनि त शायदि पॉसिबल थी न थियूं सघनि बिकॉज़ तव्हां जेको तव्हांजा ब्लड रिलेटिव्स आहिनि चलो तव्हां ॿियनि ॾांहुं न वञो हाणे असां ज़रा जॉइंट फैमिली सिस्टम खां असां ॿाहिरि निकिरी विया आहियूं खोड़ सारा रीज़न्स जी वजह सां तव्हांजा सॻा भेण भाउ दे आर एक्ज़ैक्टली लाइक यू मतिलबु अगरि मुंहिंजे कंहिं सिबलिंग सां कुझु सुठो थी रहियो आहे त मूंसां सुठो थी रहियो आहे बिल्कुलु त असां वटि ईअं थिंकिंग ई कोन्हे असां वटि हिकु ऐं कॾहिं कॾहिं असां मां कंहिंखे बि बुरो या सुठो थी चवां पर कॾहिं कॾहिं असां भेनरुनि में जेका यकजहती आहे अल्हम्दुलिल्लाह वी आर 3 सिस्टर्स इन द इंडस्ट्री हूअं त माशाल्लाह 4 आहियूं पर असां भेनरुनि में जेका यकजहती आहे उहा माण्हू ॾिसंदा आहिनि त माण्हू हैरान थींदा आहिनि माण्हू कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि तव्हां पंहिंजी पेमेंट हिनखे न ॿुधाइजो आई रिमेंबर हिकिड़ो मां शो कयो ऐं मूंखे उहे कोऑर्डिनेटर अची चवनि था तव्हां प्लीज़ हुननि खे न ॿुधाइजो हुननि जी पेमेंट थोरी घटि आहे ऐं मां हुननि खे ॾिसी ऐं मां हुननि खे चयो मां चयो हुन त मुंहिंजी पेमेंट लिखाई आहे मां हुन खां लिखायां पेमेंट आई मीन इहे शयूं असां वटि इन स्टिग्मा खे असांखे चेंज करण जी ज़रूरत आहे असांखे पंहिंजे प्यारनि खे हिकु सम्झण जी ज़रूरत आहे अच्छा जिते केसिस जी ॻाल्हि कजे थी हे जेके वायलेंस जा केसिस आई एम श्योर त जेके जीअं तव्हां पेरेंट्स जी ऐं तव्हां वाइफ जी ॻाल्हि कयो था इन सां गॾोगॾु असां ब्रदर्स खे सिस्टर्स ते वायलेंस कंदे बि ॾिठो आहे अगेन उहो ई इशू पैसनि जो उहो ई इशू प्रॉपर्टी जो थोरो सो मां इहो ॼाणणु चाहियां थी त जॾहिं त अहिड़ा इशूज़ का फीमेल ॾिसे थी ईदर शी इज़ मैरिड और नॉट उहा ॾिसे थी त कंहिं तरीक़े जूं एडवाइज़िस तव्हांजे कॉल सेंटर में ॾिनी वेंदियूं आहिनि थोरो सो अगरि असां पंहिंजे नाज़रीन के अवेयर करे सको देखें किसी भी किस्म की जो है वो माज़रत के साथ आपके आप तक मेरा सवाल जी मां सिंधी में ॻाल्हायां हाँ बिल्कुलु सिंधी में ॻाल्हायो जीअं तव्हां असां उर्दू में छो ॻाल्हाए रहिया आहियूं वैसा आई थॉट तव्हांखे मसलो थिए पियो उर्दू ॻाल्हाइण में न उहो थींदो आहे त इन करे मां सोबत जो असर आहे सोबत जो असर थियो आहे जी हिन में ईअं त ॾिसो को बि जेको आहे इन में अगरि डोमेस्टिक वायलेंस करे थो घर मां फैमिली मेंबर मां जेको आहे भाउ हुजे या को बि फीमेल हुजे या शादीशुदा लाइफ आहे उन में जेको आहे उन सां गॾु ॿिया जेका फैमिली मेंबर आहिनि उन जी तरफ़ां जेको आहे उन में जेको आहे डोमेस्टिक वायलेंस फेस करे थी को बि त वुमेन उन जे पोइ उन जे लाइ आहे असां वटि डोमेस्टिक वायलेंस एक्ट आहे 2013 जो ठीकु आहे सिंध डोमेस्टिक वायलेंस एक्ट उन जी जेको आहे सेक्शन 7 जेको आहे उहो चवे थी तव्हां जेको आहे कंप्लेंट जेको आहे मजिस्ट्रेट जी कोर्ट में फाइल करे सघो था डोमेस्टिक वायलेंस जी कंप्लेंट पोइ उन में जेको आहे उन में कोर्ट जेको आहे इन्वेस्टिगेशन कंदी आहे उनखे प्रोटेक्शन कंदी आहे अगरि ख़वातीन जेको आहे उनजे ॿाहिरनि जी तरफ़ां आहे पोइ उनखे जेको आहे रिस्टेंट बि कंदी आहे ॿाहिरनि खे उनखे पेनल्टी बि लॻाए सघे थी कोर्ट उन में सज़ा बि ॾेई सघे थी अगरि उन मुड़ुस जी तरफ़ां आहे उहो डोमेस्टिक वायलेंस पोइ उन में जेको आहे उन में प्रे बि करी सघे थी त मूंखे जेको आहे फिनांशियली तौर पे जेको आहे असिस्ट ॾे कोर्ट जेको आहे पोइ उन में डायरेक्शन थींदी आहे मुड़ुस हिनखे जेको आहे उनजो फिनांशियल जेको नानफ़क़ा आहे उहो बि पे कंदो रहंदो ईअं न त उनखे जेको आहे कंप्लेन कई आहे त बाबा मां हाणे तोखे मथे महीने में जेको आहे ख़र्चो न ॾींदुमि ईअं न आहे उन में कोर्ट उनखे डायरेक्ट कंदी बाबा तूं हिनखे वरी जेको आहे हथु न हणंदे मारंदे न या तशदुद न कंदे कंहिं बि क़िस्म जो वर्बली बि थी सघे थो फिज़िकली बि जेको आहे डोमेस्टिक वायलेंस थींदो आहे
पोइ तव्हां हुन नेचर ऑफ डोमेस्टिक वायलेंस जे हिसाब सां जेको आहे कंप्लेन करी सघो था सेक्शन 7 में मजिस्ट्रेट जी कोर्ट में। सही। अच्छा, उन सां गॾोगॾु अॻियां उन ॻाल्हि खे वधाईंदे असां वटि प्रॉपर्टी रिलेटेड बि आई एम श्योर त तव्हां वटि बि कॉल, बिकॉज़ इहे ॾाढा कॉमन शयूं आहिनि जेके मुंहिंजे मुआशिरे में माज़रत सां पर थी रहियूं आहिनि। सो उन जे हवाले सां बि मां चाहींदमि त ज़रूरु ॿुधायो त असां वटि नॉर्मली इहो ई ॾिठो वियो आहे त अगरि भाउर आहिनि त उहे अगरि भेण जी शादी थी वई त उहे चवंदा आहिनि त जी असां त शादी ते ख़र्च करे छॾियो, हाणे हुनजो को हिसो कोन्हे। इन हवाले सां छा चवणु चाहींदो? असल में हिनखे मां ॿुधायां थी, ॾिसो विरासत जेको आहे न उहो डिवाइड थींदी आहे। हिकिड़ो को शख़्स आहे, मर्द हुजे या लेडीज़ हुजे, उहो डेथ थी वई आहे हुनजी, हुन खां पोइ ओपन थींदी आहे विरासत तक़सीम, हुन खां पोइ थींदी आहे। सही। लाइफ में जेको आहे अगरि को माण्हू पंहिंजी ज़िंदगी में प्रॉपर्टी ॾियणु चाहे थो, ॾेई सघे थो, हुन में ममानत न आहे, हुन में गिफ्ट करी सघे थो या पंहिंजी जेका वसियत करी सघे थो प्रॉपर्टी जे हवाले सां, हुनखे राइट आहे त उहो ॿ तरीक़े सां करी सघे थो। सपोज़ अगरि को माण्हू फोत थी वियो ऐं हुन पंहिंजे तरके में विरासत में का जाइदाद छॾी आहे, उहो मूवेबल बि थी सघे थी या इमूवेबल बि थी सघे थी। हाणे मूवेबल ऐं इमूवेबल इहा त तव्हांजो जेको प्रॉपर्टी आहे, मकान आहे, ज़मीन आहे, एग्रीकल्चर लैंड आहे, उहो इमूवेबल प्रॉपर्टी तव्हांजी। सही। अगरि को माण्हू जेको आहे बैंक बैलेंस छॾे थो या कार छॾे थो, व्हीकल को बि नंढी हुजे वॾी हुजे कार, त उहो जेको आहे तव्हांजी मूवेबल प्रॉपर्टी में अचे थी, या गोल्ड वग़ैरह इवन जेको आहे हुनजी विरासत में अचे थी तरके में, त उहो जेको आहे डिवाइडेबल आहे लीगल ईयर्स में। पोइ सभ खां अॻु में जेको थींदो ईअं त एज़ पर जेको मोहम्मडन लॉ, त हुनजो मथे अगरि कर्ज़ु हूंदो त उहो अदा थींदो, मरण वारनि जो जेको बि कर्ज़ु हूंदो उहो अदा थींदो हुनजी विरासत मां। ऐं वरी जेको हुनजो जेको आहे को बि अहिड़ो यानी की ख़र्चो थियो आहे दफ़न में या कफ़न दफ़न में जेको बि थींदो आहे कराची में, त इवन जेको आहे क़बर बि पैसनि मां मिलंदी आहे। पोइ बिल्कुलु पोइ उहो जेको बि ख़र्चो आहे उहो उनजी तरके मां जेको आहे अदा थींदो। वरी जेको बि माल बचंदो, हुनजो प्रॉपर्टी बचंदी, हुनखे असां जेको आहे लीगल ईयर्स ॾिसंदासीं। हुन में जेको आहे लीगल ईयर्स में केरु केरु आहिनि अॻु में ईंदा आहिनि, उनजा मरण वारनि जा जेको आहे अगरि विडो आहे ऐं पोइ हुन सां ॿार बि आहिनि या न आहिनि, हर सूरत कंडीशन में मुख़्तलिफ़ जेको आहे रेशो चेंज थी वेंदो आहे। हाणे सपोज़ असां रेशो एग्ज़ाम्पल वठूं था, हिकिड़ो माण्हू फोत थिए थो, वरी हुन सां गॾु जेको आहे हुनजी विडो आहे, वरी ॿ ॿार आहिनि, छोकिरो बि आहे छोकिरी बि आहे, पोइ विरासत जेको आहे हिन 3 माण्हुनि में वेंदी। अगरि हुनजो पीउ आहे मरण वारनि जो, पोइ हुनखे बि प्रॉपर्टी में हिसो मिलंदो, हुनजो हिसो थींदो आहे 1/6 जेको आहे। ऐं विडो जेको वठंदी आहे, अगरि ॿार हुननि सां गॾु आहिनि, बेटा या बेटी, पोइ हुनजो 1/8 थींदो। अगरि हुनजी विरासत यानी की गॾु जेको आहे ॿार न आहिनि, यानी की मरण वारो पंहिंजा जेका को बि चिल्ड्रन न छॾी वियो आहे, पोइ हुन सूरत में विडो खे जेको आहे 1/4 मिलंदो। सही। त हे मुख़्तलिफ़ सिचुएशन में मुख़्तलिफ़ जेको आहे रेशो जेको आहे उहो डिवाइड थींदो आहे। सही। ऐं इहो इलाही ईज़ी आहे त तव्हां हिन कॉल सेंटर ते कॉल करे इन जूं तमामु जेके डिटेल्स आहिनि एज़ पर योर फैमिली तव्हां वठी सघो था। जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ हलूं था, इंशाल्लाह वापसि जी कुझु ॿियनि साइट्स ते बि ज़िंदगी जे ज़रूरु ॻाल्हाइबो। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, ॻाल्हियूं त प्रोग्राम में हली रहियूं आहिनि, खोड़ सारियूं शयुनि खे असां सम्झण जी भी इंशाल्लाह कोशिश कंदा रहंदासीं, पर उन सां गॾोगॾु शोभ भाई ॾाढा तैयार थी आया आहिनि। शोभ भाई, मैं चाहती हूँ कि एक बार फिर आपकी आवाज़ शामिल हो। क्या शामिल हो रहे? असल में बड़ा ज़बरदस्त, मैं ये कह सकता हूँ कि आज हमारे जो गेस्ट हैं ना, वो तो बहुत ज़बरदस्त है, माशाल्लाह माशाल्लाह। हमेशा से हमें वो ऐसी बातें बताते हैं, ऐसे लिटरेचर बात। अभी उन्होंने हमें मौला अली का कॉल बताया, उन्होंने हमें जिसे कहते हैं ह्यूमन वायलेंस के बारे में सब कुछ बताया। तो ये एक इन्फॉर्मेटिव शो चल रहा है और इसमें कोई शक नहीं, सिंध टीवी ने जब भी कोई भी चीज़ प्रोड्यूस की है वो लोगों की इस्लाह के लिए और फ़ायदे के लिए है। तो जब जो हर कोई अपना अपना पार्ट अदा कर रहा है, आज मैं सोच रहा हूँ कि मैं एक अपना छोटा सा पार्ट अपने व्यूवर्स के लिए अदा करूँ। एक मौसीकी में राग होता है, पहले ठाट होता है कल्याण ठाट, उसका एक राग है राग यमन, जिसे राग ऐमन कहते हैं हम अपनी उसमें जी। ये तीवर सुरों का राग है। कुछ थल मिसरे उनके गानों की मैं आपको बताता हूँ, फिर जो मैंने गाना है वो मैं थोड़ा सा गा लूँगा। जी।
रे गा मा धा पा गा रे नि धा नि रे सा। इसी राग में बड़ी खूबसूरत कंपोजिशन उस्ताद मेहदी हसन ने की और अहमद फराज का लिखा हुआ ये कलाम था। 1993 में जब ये गज़ल आई तो उसके बाद फिर 2002 तक इसका राज रहा और आज तक इसका राज है। रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए रंजिश ही सही फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिश ही सही। फिर 1995 में हबीब वली मोहम्मद साहब हमारे बहुत अच्छे लेट अब कुछ दुनिया में नहीं रहे। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे ऐसी बातें क्या ना करो आज जाने की जिद ना करो। ईमन का टाइम भी यही है, दोपहर का दूसरा पहर। और लास्ट में बड़ी खूबसूरत गज़ल अभी की गाई हुई सनम मारवी जी की, क्या बात है। ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप, ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप, सच पूछिए कि हमसे क्या छुपा रहे हैं आप। ये जो मोहब्बतों की कसम खा रहे हैं आप। तो बेसिकली राग यमन जो है वो मर्दाना राग हम इसको इसलिए कहते हैं क्योंकि भैरवी तमाम तर कोमल रागों का एक मरकब है और राग यमन जो है वो राग तमाम तर सुर तीवर है इसमें। अब बड़ी खूबसूरत मनकबत इसमें हो लाल मेरी पत, ये मास्टर सादिक हुसैन की कंपोजिशन, शायर थे इसके सागर साहब, बड़ा खूबसूरत लिखा। तमाम तर दुनिया ने इसको गाया, शोहरत कमाया, लेकिन हकीकत में जो इसके कंपोज़र थे उनका नाम बहुत कम लिया गया। रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर। और अब मैं बात करूंगा सुहेल मामा जी की, मेरे फूफा, जिनके नगमे आपने बहुत सुने, तो उनका एक कंपोज किया हुआ गीत। अकेले न जाना हमें छोड़ कर तुम, तुम्हारे बिना हम भला भला क्या जिएंगे, अकेले न जाना।
या हौसला तुमने जीने का हमको, वो एक खूबसूरत सा एहसास हो तुम, जो मिटता नहीं दिल से, तुम वो सी हो। हमेशा जो रहती है वो आस हो तुम, ये सोचा है हमने कि अब जिंदगी भर तुम्हारी मोहब्बत को, तुम्हारी मोहब्बत को सजदा करेंगे, अकेले ना जाना हमें छोड़कर तुम, तुम्हारे बिना हम भला क्या जिएंगे, अकेले ना जाना, अकेले ना जाना, अकेले ना जाना, अकेले ना जाना। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। शोभे अॼु वाकई में लॻे पियो उस्तादी वारी फील, कपिड़ा नसर कयो आहे। उस्ताद मुनव्वर अब इस दुनिया में नहीं रहे, वो जिसे कहते हैं क़याम पाकिस्तान से पहले म्यूज़िक की ए बैच में थे। और उसके बाद मेरी जो फूफी हैं उनकी शादी हो गई मौसीकार सुहेल राणा जी से, तो उनके घर हैं अभी तक वो। सही। तो म्यूज़िक वहाँ से आ गया, बाय बर्थ नहीं था, आया वहाँ से ही है, वहाँ से आ गया। पर मूंखे लॻे थो ज़िंदगी में तव्हांजे जेका शइ अचणी हूंदी आहे न, त पोइ काइनात जूं ईअं ई कड़ियूं जुड़ंदियूं आहिनि ऐं उहे तव्हां ताईं पहुचंदी आहे। सो काफ़ी सारनि माण्हुनि सां काफ़ी सारा अहिड़ा इतफ़ाक़ थींदा आहिनि, ऐं बेशक तो अहिड़ा हसीन इतफ़ाक़ हूंदा आहिनि, बिकॉज़ माण्हू कॾहिं कॾहिं कंहिं ट्रैक में हलण जी कोशिशि करे रहियो हूंदो आहे, पर उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे त उन्हनि जे लाइ जेको डिसाइड थियल आहे उहो कुझु ॿियो आहे, ऐं बेशक त उहो तव्हांजी सोच खां कई गुना वधीक ख़ूबसूरत आहे। अॼु जी प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे कुझु ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿियूं मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी, या सभु इन ख़ूबसूरती खे बरक़रार रखंदे मूंखे ॿुधायो त असां प्रॉब्लम्स त ज़ाहिर आहिनि, असांखे नज़र अचनि थियूं, ऐं वरी जॾहिं तरबियत जी ॻाल्हि कजे थी, जनरेशन जी ॻाल्हि कजे थी, त हिकु वॾो क्वेश्चन मार्क बि असांखे नज़र अचे थो त कीअं कजे, छा कजे। मूंखे ॿुधायो त असां सख़्ती सां त असां ॿारनि खे कराए ॾिसी छॾियो, त उहे सख़्ती सां त अञा वधीक उन शइ खां परे थींदा असांखे नज़र आया। चाहे तव्हां पंहिंजे दीन जी ॻाल्हि कयो, तव्हां पंहिंजे वैल्यूज़ जी ॻाल्हि कयो, असांजा ॿार उन खां वधीक परे थींदे नज़र आया जॾहिं असां सख़्ती कई। मुहबत सां, प्यार सां, ख़ुलूस सां कीअं पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी उन कल्चर जेके असांजा वैल्यूज़ हुआ उन्हनि जी तरफ़ असांखे ॿारनि खे वापसि आणिजे। ज़बरदस्त सवाल है। मूंखे मौलाना रूमी जो हिकिड़ो कॉल यादि आ वियो। ही इज़ वन ऑफ माई फेवरेट्स। वो फरमाइनि था कि एवरी इंडिविजुअल विल टेस्ट डेथ, every individual will taste death, but very few tastes life. हर तख्लीक के मौत जो ज़ायको चखनो है, बट बहुत कम इंसान होता जो ज़िंदगी जो ज़ायको चखन था। Now what is the taste of life? सवाल ही है, आज सवाल के साथ कनेक्ट ही है। ज़िंदगी जो ज़ायको आए करो असल में मोहब्बत है, शफकत है, ईसार है, बदे से इम्पोर्टेंट दीनू है। सही। इफ़ यू आर द गिवर, गिवर ऑफ एनीथिंग, गिवर ऑफ नॉलेज, गिवर ऑफ वॉट एवर गॉड इज़ गिवन यू, अल्लाह ताला की जो भी शय ॾिनी है, चाहे आई अल्फाज से ॾियो, चाहे आई माल से करो, चाहे हद से करो, चाहे ताकत से करो, वॉट एवर द फॉर्म इज़, सिर्फ दौलत ना, चाहे सारो मशवरो होए, चाहे सारी दुआ होए, इट इज़ ऑल द लेवल ऑफ गिविंगनेस। हाँ जिन तरह जो चया कि असांजी भेड़े में वो एको है, वॉट यू गाइज आर डूइंग बेसिकली यू आर टेस्टिंग द लाइफ। जॾहिं इंसान कोई चीज़ जॾहिं जैसे हाँ पोइ हिकिड़ी ॻाल्हि करी आहे कि असां भेड़े में हिकिड़ो इतफ़ाक़ आहे, तो डेफिनेटली आहे हिकिड़ी ॿी खे दुआयूं ॾींदा हूंदा, हिकिड़े ॿी जे बच्चे के, फैमिलीज़ के, प्रोग्रेसिव लाइफ के, तो ये जो डीनो है ना, ही ब्लेसिंग है। ने आई नारो के जो डीन वारो है ना, असल में हु ज़िंदगी के टेस्ट करे तो द टेकर
is living the life, but he is not tasting the life. सही, ठीक है? सही। गाल उड़ा से शुरू थी कि पाप पोते जे बच्चे के ज़िंदगी जीनो सिखाई रही हूँ, उनके ज़िंदगी के टेस्ट करूँ नहीं सिखाई रही है। And the taste of life is to give. पाप बच्चे की तरबियत अल्फाजे से करी रही हूँ, बट अल्फाजे से तरबियत थी नहीं ना। आई सजे तारीख़ इंसानी में जो भी लीडर नारी गिनो, रसूल करीम अलैहिस्सलाम से गिनी ने जितना भी या पहले जा भी या बाद जा भी हकड़ी चीज़ कॉमन है, वो पोते करीने दिखाड़िया। यानी अगर आप बिल्कुल शॉर्ट में गाल करा, आप वाक़िया करबला अकड़ो बहुत वड्डो इवेंट आए सजी इंसानियत लाए, इमाम हुसैन टिल द एंड मौजूद हुआ। द लीडर वॉज टिल द एंड, फ्रॉम द बिगिनिंग टिल द एंड। तो बेसिकली इट्स नॉट अबाउट वर्ड्स, इट्स अबाउट एक्ट। तरबियत जो बदे से अहम चीज़ है एक्ट। आओ पोते खोटो बोली रही हो या ने मुझे बच्चे के सच बोले जी तलकीन करी रही हो यहाँ, आओ पोते दौलत जमा से भगी रही हो या ने बच्चे के मोहब्बत जी तलकीन करी रही हो यहाँ। दिस इज़ नॉट पॉसिबल। सही। तो इट्स ऑल अबाउट व्हाट वी गाइज आर डूइंग। बच्चों अमल से सीखे तो अल्फाजे से नहीं सीखना। सही। अगर आइंजे कॉलो फेल में मुझे पोते जे कॉलो फेल में तजाद आए ने आओ चाहे मुझे बच्चे की तरबियत थी नहीं थी सकनी। हज़रत इमाम जाफ़र जो कॉल याद आवी हो जी, हज़रत इमाम जाफ़र से शख्स सवाल करियो तबलीग दीन लाइ नहीं रही हो ने ई जुमलो सजी गाल के समअप करी विचरो इन लाइ कॉल भी इमाम जो है डेफिनेटली। हज़रत इमाम जाफ़र से शख्स सवाल करियो कि हज़रत तबलीग दीन लाइ नहीं रही हो यहाँ, कोई मशवरो आया हिकिड़ो जुमलो ॾिनी आहे उनखे फ़क़ति चाहे कोशिश कर जा तबलीग दीन लाइ ऐं के ज़बान इस्तेमाल करण जी ज़रूरत पेश न अचे ऐं जो अमल तबलीग करे। बस वो हिकिड़ो जुमलो ॾिनी आहे उनखे। हाँ। अगर आज जनरली पाण ॻाल्हि करे तो इन जे मथे कलाकू ॻाल्हि थी सघे थी, लेकिन वो इमाम हुआ सॼे समंदर खे हिकिड़े कुज़ में बंदि करे ॾिनी आहे कि ऐं के ज़बान इस्तेमाल करण जी ज़रूरत पेश न अचे। वॉट वी गाइस आर डूइंग इन दीज वर्ल्ड इन दीज डेज पा ज़बान इस्तेमाल करे रही आहियूं एंड दिस इज़ द बिगेस्ट थिंग, मतलब दिस इज़ द बिगेस्ट मिस्टेक बेसिकली व्हाट वी गाइस आर डूइंग। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं वाक़ई तव्हां सही ॻाल्हि चई त असांखे एग्ज़ाम्पल सेट करणा पवंदा। सिर्फ़ु ॻाल्हियुनि सां अगरि तरबियत थी वञे हा त पोइ हींअर जेको फुक़दान असांखे नज़र अचे थो ईअं न हुजे हा। ऐं इन सां गॾोगॾु विथ सेटिंग द एग्ज़ाम्पल्स मूंखे लॻे थो उहो जेका हिकु जीअं तव्हांजी जेका प्रेजेंस आहे दैट इज़ अगेन वेरी इंपॉर्टेंट। असां वटि मसइलो इहो बि आहे त असांजी जेका तरबियत अॼुकल्ह थी रही आहे दैट इज़ बीइंग डन बाय द मेड्स और द हेल्पर्स और द फ़ोन दैट वी हैव। असां बेसिकली असां उहा तरबियत थी रही आहे। सो तव्हांजी प्रेजेंस इज़ अगेन वेरी इंपॉर्टेंट। हिन दौर में मां कंहिं बि शइ खे आई एम अ वर्किंग वुमन त मां कंहिं बि शइ खे इहो कोन चवंदमि आई वर्क लाइक 12-13 आवर्स अ डे, बट उन खां पोइ बि आई ट्राई टू टेक सम टाइम आउट जेको मां पंहिंजे घर वारनि सां गुज़ारे सघां विथ माई हस्बैंड ऑल्सो एंड माई अदर फैमिली ऑल्सो विथ माई सिस्टर्स एंड माई मदर। सो तव्हांखे एफर्ट करणी पवंदी आहे कंहिं बि ज़िंदगी खे ख़ूबसूरत ठाहिण जे लाइ। ज़िंदगी बेशक त ॾाढी ख़ूबसूरत आहे पर अलाह से हथ ज़हन अखियूं ज़ुबान के कम जे लाइ ॾिनियूं आहिनि। सो यू कैन यूज़ दीज थिंग्स ऐं उन्हनि शयुनि सां अगरि तव्हां ख़ूबसूरती सां उहे शयूं यूज़ कंदो त तव्हांजी ज़िंदगी वधीक ख़ूबसूरत थींदी। अच्छा जी, हिते इहा ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु उहे ई सम्झी सघनि था जेके इन ते अमल कनि, न त इहे सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं उहे ई किताबी ॻाल्हियूं हूंदियूं जीअं खोड़ सारा किताब ठहिया पिया आहिनि ऐं उहे पैक थी रखिया पिया आहिनि। हीअ ॻाल्हियूं सिर्फ़ु उहे ई हूंदियूं। जेसि ताईं तव्हां कंदो न तेसि ताईं तव्हां ज़िंदगी खे चखंदो न। अच्छा जी, तव्हांजी तरफ़ ईंदे छो त ज़िंदगी जी लाइफ जी गुज़ारण जी ॻाल्हि थी आहे, मूंखे ॿुधायो फ़हीम साहिब असां वटि उहे केसिस त अचनि था बिकॉज़ असां उन जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। तमामु विरासत में असांजी जेके नियाणियूं आहिनि उन जैसे जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। काफ़ियुनि जॻहियुनि ते ईअं बि थींदो आहे जॾहिं उहे जीअं मां पहिरीं बि अर्ज़ु कयो जॾहिं उहे शादी करे हली वेंदियूं आहिनि त छा उन्हनि जो जेको हिसो आहे उहो को घटि थी वेंदो आहे या अहिड़ो को लीगली अहिड़ो को एक्ट आहे जंहिंमें तव्हां इहो जस्टिफाई करे सघो था त जी उन्हनि खे न मिले? न, अहिड़ी का शइ न आहे, कानून में बि न आहे न का शरीयत में आहे। ॾिसो शादी थिए थी त तव्हां जेको आहे बीइंग ए वाइफ जेको आहे पंहिंजो मेंटेनेंस बि क्लेम करे सघो था ऐं जेको आहे पंहिंजे माउ पीउ जी विरासत अगरि अचे थी तव्हां ॾे तव्हां उहो बि क्लेम करे सघो था। त हिन में का बि ॿार न आहे त तव्हांजो को लेडीज़ जी जा शादी थी वई आहे
त पोइ हुन खां पोइ जेको आहे पंहिंजे माउ पीउ जी विरासत मां जेको आहे पंहिंजो हिसो नथो घुरी सघे ॿाहिरनि सां। हे असां वटि असल में कस्टम अहिड़ो डेवलप थी वियो आहे, अगरि भेण पंहिंजी जेको आहे ॿाहिरनि सां जेको आहे वेंदी पंहिंजो हिसो वठण लाइ, पोइ ॿाहिरनि जा जेका दरवाज़ा जेका आहिनि बंदि थी वेंदा, या उन्हनि सां बातचीत बंदि थी वेंदी, नाराज़गियूं थी वेंदियूं, पर या उनखे मायूब सम्झंदा आहिनि। हाणे जेको आहे धीउ जेको आहे पंहिंजो पीउ जे हिसे में जेको आहे विरासत क्लेम करे थी, ते असल में हे असांजो कस्टम अहिड़ो थी वियो आहे। पर असांजो कानून ते चवे थो बाबा, ऐं शरीयत बि चवे थी लॉ ते तव्हां जेको आहे अगरि को माण्हू फोत थी वियो आहे, माउ पीउ जी विरासत मां जेको आहे पुट बि विरासत में हक़दार आहे, अगर धीउ आहे त पोइ धीउ बि पंहिंजो विरासत में हक़दार आहे, कोई हिन में न आहे को। सही। अच्छा, काफ़ी जॻहियुनि ते असां इहो बि ॾिठो आहे त कॾहिं फोर्सफुली कॾहिं विलिंगली काफ़ी सारियूं जेके न्याणियूं हूंदियूं आहिनि उहे उन मां पंहिंजो जेको शेयर हूंदो आहे उहो न बि वठणु चाहींदियूं आहिनि, या उन्हनि खे ज़रूरत न हूंदी आहे, या सो एंड सो उन हिसाब सां इन शइ खे तव्हां कानूननि कीअं था बयानु कयो? ॾिसो, कानूनी तौर ते हर शइ लिखत में हूंदी आहे। सपोज़ का भेण जेका पंहिंजो हिसो ॿाहिरनि सां नथी क्लेम करे, ऐं पंहिंजी ज़िंदगी में हुन कॾहिं बि वर्बली या को एक्ट सां जेको आहे पंहिंजो क्लेम न कयो पंहिंजे ॿाहिरनि सां, बाबा मुंहिंजी हे वालिद जी विरासत आहे, मूंखे बि हिन में हिसो ॾियो, ऐं साइलेंट रही, ऐं 50 साल खां पोइ जेको आहे इंतकाल थी वियो हुनजो, ऐं पंहिंजो हुनजो ॿाहिरनि पंहिंजी प्रॉपर्टी पंहिंजे नाले ते या अॻिते सेल आउट करे छॾी, पोइ हुनजा जेका छोकिरी या हुनजा हेठि वारा जेका ॿार आहिनि उहो फर्दर पंहिंजे नाने जी प्रॉपर्टी में जेको आहे क्लेम न कंदा। हे रिसेंटली जेको आहे जजमेंट हुई सुप्रीम कोर्ट जी कि अगरि का छोकिरी या धीउ जेको आहे पंहिंजे पीउ जी प्रॉपर्टी में हिसो क्लेम नथी करे पंहिंजी ज़िंदगी में, पोइ फर्दर हुनजा लीगल ईयर्स हुन में क्लेम न कंदा। ठीकु आहे, हिकिड़ी शइ हे रिसेंटली डेवलपमेंट थी आहे। फर्दर अगरि को छोकिरी आहे अगरि उहो करणु चाहे थी त हुन में छा लीगल रेमेडी हुन वटि आहे, त असांजो लॉ जेको आहे पाकिस्तान में पार्टीशन एक्ट आहे 1898 जो, ठीकु आहे, हुनजो सेक्शन 4 तव्हांखे प्रोवाइड करे थो, छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, अगरि हुनखे डिप्राइव करे थो हुनजो ॿियो लीगल ईयर ब्रदर भेण को बि हुनजो हिसो नथो ॾिए, या चाचो थींदो आहे मोस्टली को क़ाबिज़ थी वियो आहे, त हुन में जेको आहे वञी जेको आहे पार्टीशन में केस फाइल करे सघे थो सिविल कोर्ट में, जेको आहे सूट फॉर पार्टीशन अंडर सेक्शन 4 जेको आहे हुन में पंहिंजो क्लेम करे जेको बि आहे प्रॉपर्टी। सही। अच्छा, तव्हां उन छो त असां हींअर हिन वक़्तु हिकु विमेन जे क्लेम करण जी ॻाल्हि कई, थोरो सो मेल जी तरफ़ बि अची था वञूं, ऐं उन जे हिसाब सां बि मां इन्हनि शयुनि खे ॾिसणु थी चाहियां, ऐं माण्हुनि जे लाइ आसानी थी कनि था। न्यू तव्हां जेको कानून हिन वक़्तु औरत जे लाइ ॿुधायो आहे, अगरि ख़ुदा न ख़ास्ता उहा पंहिंजी ज़िंदगी में न पई क्लेम करे त उनजा ॿार नथा करे सघनि, इन सिंपल वर्ड्स। हाणे मां थोरो सो मर्द जे हिसाब सां बि ॾिसणु थी चाहियां। हाणे अगरि मर्द क्लेम न कयो आहे ऐं उनजा ॿिया भाउर आहिनि, उन पंहिंजे भाउरनि जे हूंदे पंहिंजे फादर खां पोइ क्लेम न कयो आहे, हाणे जॾहिं उन जा ॿार आहिनि, छा कानून उन जे लाइ बि साॻियो ई आहे? हाँ, ॾिसो, हाणे हिन में सिचुएशन चेंज थी वञे। ॾिसो, अगरि सपोज़ आहे की अगरि हिकिड़ो माण्हू फोत थिए थो, हुनजा ॿार आहिनि, ठीकु आहे, पुट आहिनि, 2 पुट आहिनि, हिकिड़ी धीउ आहे, हिकिड़ो पुट जेको आहे पंहिंजी ज़िंदगी में क्लेम ई न कई आहे, उहो प्रॉपर्टी डिपेंड करे थी त आया ट्रांसफ़र थी वई आहे न थी आहे। अगरि का अहिड़ी शइ आहे हुनजे अंदरि ते मेला फाइली तौर ते हिकिड़े भाउ खे जेको आहे डिप्राइव कयो हुया ऐं हुनखे न ॾिनी वई आहे, हुन क्लेम कयो हुयो पंहिंजे ॿारनि सां, पोइ जेको आहे हुनजो डेथ खां पोइ हुनखे चैलेंज करी सघनि था, पर डिपेंड करे थी सिचुएशन हुन में छा आहे। वरी हिकिड़ी सिचुएशन ईअं थींदी आहे कि सपोज़ अगरि हिकिड़ो जेको आहे शख़्स फोत थी वियो, हुनजा 2 पुट आहिनि, हिकिड़ी धीउ आहे, ठीकु आहे, ऐं हिकिड़ो पुट अनमेरिड हुयो, ऐं हुनखे जेको आहे पंहिंजा जेका आहिनि विरासत वालिद जी वफ़ात खां पोइ फोत थी वियो आहे, पर उहो बि जेको आहे पंहिंजो हिसो त हुनखे मिलियो, पर हुनजो हिसो पाण जेको फोत थी वियो हुनजो हिसो विरासत जेको आहे किथे वञे, ठीकु आहे। वाली साहब फोत थी वियो आहे, पुट जेको आहे हिकिड़ो पुट आहे, हिकिड़ी धीउ आहे, ऐं भाउ जेको आहे हिकिड़ो फोत थी वियो आहे, अनमेरिड आहे, ऐं हुनखे जेको विरासत आहे हुनखे उहो किथे वेंदी, पोइ उहो सिचुएशन में हुन सिचुएशन में फर्दर थींदो ईअं आहे त हुनजे भेण भाउरनि जी तरफ़ विरासत हली वेंदी आहे। ओके, ठीकु आहे, त इन सिचुएशन में भेण भाउरनि जी विरासत जेको आहे थी वेंदी आहे, या हुन में जेको नेफ्यू आहिनि
वो जेको आहे क्लेम करी वठंदा सही एंड आई गेस असां वटि खोड़ सारा अहिड़ा केसिस आहिनि जेके डिफरेंट सिचुएशन में वो क्लेम करी सघनि बिल्कुलु ऐं कानून छो त हर माण्हू जे लाइ सिचुएशन जे हिसाब सां हिकु न आहे सो तंहिं करे ही कॉल सेंटर जेको आहे उहो क़ाइमु कयो वियो आहे प्राइवेट ऐं पब्लिक पार्टनरशिप में ही कॉल सेंटर क़ाइमु कयो वियो आहे ताकी तव्हां हिननि ते कॉल करे पंहिंजी एक्चुअल सिचुएशन ॿुधाए एडवाइस वठी सघो बिल्कुलु हर सिचुएशन में मुख़्तलिफ़ हूंदो आहे बिल्कुलु जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ हलूं था इंशाल्लाह वापसि जी कुझु ॿियूं ॻाल्हियूं इंशाल्लाह शामिल कंदासीं प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. जी वेलकम बैक अच्छा जी जेका ॻाल्हि असां ब्रेक ते वञण खां पहिरीं करे रहियासीं उनजो हिकु ॿियो साइड बि आहे जेको फ़हीम साहब ॿुधाए रहिया फ़हीम साहब मां चाहियां थी त उन ॻाल्हि खे कंटिन्यू कजे बिल्कुलु ईअं त ॾिसो सपोज़ अगरि कोई शख़्स फोत थी वञे यानी कि हिकिड़ो शख़्स आहे उनजो पुटु फोत थी वियो आहे उनजी हयाती में सही ऐं उनजो पुटु जेको फोत थी वियो आहे उनजा ॿार बि आहिनि हा पोइ जॾहिं बि हुनजो यानी कि पोटनि जो यानी कि ॾाढो फोत थींदो ऐं सक्सेशन ओपन थींदी पोइ हुन जेको पुटु जेको अॻु में वालिद साहिब जी हयाती खां अॻु में फोत थी वियो आहे हुनजो शेयर जेको आहे पुटनि खे मिलंदो हे सेक्शन 4 आहे सक्सेशन जेको आहे हुन में फैमिली लॉ ऑर्डिनेंस आहे 1961 जो हुन में सेक्शन 4 ॾिनल आहे सक्सेशन जे नाले सां हुन जे तहत जेको आहे ग्रैंड सन जेको आहे पंहिंजे ग्रैंड फादर जी प्रॉपर्टी में हुन सूरत में क्लेम कंदो अगरि सपोज़ पुटु जेको आहे वालिद जी हयाती खां अॻु में वफ़ात खां अॻु में फोत थी वियो सही आहे तॾहिं उहे ग्रैंडसन्स आहिनि उहे करे सघनि था उनजो शेयर उहो ई हूंदो जे पुट जो ई शेयर जेको पुट खे मिलणो हुयो हुनजी हयाती में सपोज़ अगरि पुटु हयात हुजे त हुनखे मिले आहे जे 1/2 त होतिरो ई 1/2 जेको आहे हुन ग्रैंड सन खे हली वेंदो पोइ हो जेका बि ॿार हूंदा लीगल ईयर्स हूंदा हुनजा पोइ हुन इक्वली पोइ हुन में अकॉर्डिंगली जेको आहे लॉ जेको आहे डिवाइड थींदो सही अच्छा लॉ हिन वक़्तु ॾिसो तव्हांजे कॉल सेंटर जे थ्रू त माण्हू कॉल करे ज़ाहिर अवेयर थियनि था पुछनि था पर छा यासिर साहब असां इन अवेयरनेस खे असां वक़्तनि फ़वक़्तनि इहो चवंदा आहियूं त तव्हांखे पंहिंजी राइट्स जी ख़बर हुजे हीअ बि मूंखे लॻे थो जेके सिविल केसिस आहिनि इहे बि तव्हांजा पंहिंजा राइट्स आहिनि जंहिंजे बारे में तव्हांखे ख़बर हुजे पर मोस्टली मेजॉरिटी 99% माण्हू हिन जे बारे में न पढ़ंदा आहिनि न ॻाल्हाईंदा आहिनि जेॾीमहिल कंहिं ते को ख़ुदा न ख़ासिता को इशू ईंदो आहे तॾहिं असांखे यादि ईंदो आहे त अच्छा जी कानून में हे बि आहे हू बि आहे छा एज़ एन एजुकेशनिस्ट तव्हां इन शइ खे कीअं था ॾिसो छा ज़रूरी न आहे त असांजे बाक़ी असांजो जेको हिकु फॉर्मल एजुकेशन सिस्टम आहे उन सां गॾु असांखे हर माण्हू खे लॉ जी एजुकेशन बि ॾियणु खपे ना सिर्फ लॉ जी बेसिक राइट्स हर माण्हू खे मालूम होना खपनि सही अनफॉर्चुनेटली पंहिंजो जो एजुकेशन सिस्टम आहे हर में तो एजुकेशन सिस्टम से इख्तलाफ है हाँ वो लास्ट टाइम मुझे शो में एग्जाम्पल भी ॾिनी हो कि हिकिड़ी किताब में हिकिड़ी चीज़ लिखियली है ने टीचर हू किताब से नारे नो चीज़ बोर्ड ते लिखूं था हाँ हू बोर्ड ते लिखे बच्चों कॉपी करे तो उनके वो याद करे तो वो चीज़ पेपर में लिखे तो ने उनके उनते मार्क्स मिलन था सही मतलब व्हाट इज द पर्पस ऑफ ऑल दिस प्रोसीजर हाँ ठीक है ना अनफॉर्चुनेटली जो एजुकेशन सिस्टम पा फॉलो करी रही आहियूं बेसिकली इट इज़ टू क्रिएट एजुकेटेड स्लेव्स ठीक है वो पाण खे सोचण जी इजाज़त ना ॾेई रही हो जो बुक में लिखियलु आहे उनसे हटी ने अगर वो कोई चीज़ लिखनो तो उनके नंबर नहीं मिलन सही नंबर जी जंग है ठीक है ना नाउ द पॉइंट इज़ कि जॾहिं इन तरह जी चीज़ूं हूंदियूं जॾहिं कैलकुलेटेड चीज़ूं हूंदियूं इन तरह से प्लान्ड हूंदियूं तो डेफिनेटली वो राइट्स जी ॻाल्हि तो अचे नहीं न इट्स नॉट अबाउट कि ये जायदाद जे राइट के हवाले से ख़बर हुए ऐं नारो जो एजुकेटेड माशरा आहिनि ठीक है सारी ॻाल्हि जिडा से वेठो उनके गिननी खपे इट डजंट मैटर्स कि हू मुसलमान जा मुल्क आहिनि या कुफ़ार जा मुल्क आहिनि ठीक है ना इल्म कोई जी जागीर ना है बिल्कुल बिल्कुल द पॉइंट इज़ कि वो उड़ा सिस्टम जनरेट करी आहिनि उड़ा जो सिस्टम हर इंडिविजुअल के हर सिटीज़न के उड़ा पोते जा राइट्स ख़बर आहिनि एवरी इंडिविजुअल हालांकि ऊँच पढ़ाई जा ईयर एॾा बि लगी रही वो उड़ा भी लगी रही बट वो सिस्टम जो है ना वो बेसिकली समझाई रही है कि इंसान की कुरो चीज़ों बेसिक्स ख़बर होनी खपनि एटलीस्ट बेसिक्स ख़बर होनी जाने अगर जागीर जा मसला आहिनि ठीक है हाँ स्पेशलाइज्ड आहिनि स्पेशलिस्ट आहिनि डिटेल्स तो इन्हीं के खबर होनी बिल्कुल बिल्कुल बट एज एन इंडिविजुअल एटलीस्ट बेसिक्स ख़बर होनी खपनि एॾा पब्लिक के इंडिविजुअल्स की बेसिक्स अॼु ना ख़बर इन लाइ कि एजुकेशन मथे ना तो फोकस है अनफॉर्चुनेटली पंहिंजो बजट भी एजुकेशन मथे बहु मिनिमम इस्तेमाल थिए थो
ने जो थिए तो हू किन तरह इस्तेमाल थी तो हू हिकिड़ो ॿियो मौज़ू आहे बट पर आहे सी असांजो एजुकेशन जो बजट सुठो आहे, इस्तेमालु थिए थो न थिए थो इहा हिकु अलॻि बहस आहे। हाँ, लेकिन जो एक्चुअल में मतलब जो रखन में अची रही हू भी बहु मिनिमम परसेंटेज है, मतलब विच इज द लीस्ट इन द ऑलमोस्ट इंटायर वर्ल्ड ना। सही, वो पछी किन तरह इस्तेमाल थी हिकिड़ो ॿियो मौज़ू है। हाँ, तो ज़ाहिर है जॾहिं आइजे वटि आइजी पब्लिक जो जॾहिं बेसिक एजुकेशन नहीं हुए तो राइट्स जी ॻाल्हि तो पछी बहु वासे रही वञे थी न। बिल्कुलु। असल ॻाल्हि तो ही आहे। एज़ एन इंडिविजुअल असां कीअं पार्टिसिपेट करे सघूं था? बिकॉज़ ॾिसो असां गवर्नेंस जी ॻाल्हि कयूं, अगरि फॉर एग्ज़ाम्पल घर में अगरि को वॾो आहे, को सरबराह आहे, उहा का ग़लती करे रहियो आहे त असां उन जी ग़लती जे करे पाण ई पंहिंजी तमामु जनरेशन ख़राबु न कंदासीं, असां एफर्ट कंदासीं टू मेक इट राइट। सो एज़ एन इंडिविजुअल तव्हां सोसाइटी में कीअं चेंज आणे सघो था? न मैं हिकिड़ी नंढी सी एग्जाम्पल से ॻाल्हि कर रहा हूँ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम की जॾहिं आग में विझण में आयो तो ज़ाहिर आग आसमान से ॻाल्हि करे रही हुई, इट वॉज अ ह्यूज फायर। तो हिकिड़ो परी हिकिड़ी नंढी सी चिड़िया जो हिकिड़ो पाणी जो कतरो दरिया से उपाड़नी हुई ने पछी ओॾा विझणी हुई, पछी हिकिड़ो कतरो विझणी हुई। तो उनसे पूछियो कि तू ही जो करी रही है इनसे आग बुझी वञे करो? चयो न। पछी इस बदे करण जी वजह जो ताकि रोज़े हशर जॾहिं रब इनसे पूछे कि जॾहिं मुंहिंजो खलील आग में वो तू करो करी, मिन से हू सवाल थी जो मुंहिंजे बस में आहे। आई कांट चेंज द होल सिस्टम, इट वोंट बी आस्क्ड टू मी। बिल्कुल बिल्कुल। एज एन इंडिविजुअल मुंहिंजी ज़िम्मेदारी ही है कि मुंहिंजे अतराफ़ में जो लोग आहिनि, चाहे मुंहिंजा बच्चा आहिनि, चाहे मुंहिंजा क्लोज फ्रेंड्स आहिनि, चाहे मुंहिंजे फैमिली मेम्बर्स आहिनि, जिदा तक आऊं चीज़े के बेहतर करण जी कोशिश करी सघां, आऊं पोइ जो पार्ट प्ले करां। बुनियाद जो पत्थर कोई के नज़र न आहे अचिणो, बट सॼो घर उंजे मथे उभो हुए तो। सही सही। तो इट्स नॉट व्हाट वी विल गेट इन आवर लाइफ, इट इज़ व्हाट द नेशन विल गेट इन द लॉन्ग रन। सही थी सके तो अज जो माण्हू पोते जो पार्ट प्ले करी रही आहिनि, डेफिनेटली करी आहिनि, समाज ई नेशन ही नाहे बनी हुई, डेफिनेटली पार्ट प्ले करी आहिनि। हाँ। तो वो जो शहादतूं थियूं आहिनि एट द टाइम ऑफ इंडिपेंडेंस, वो हज़ारों लख जी जो शहादतूं आहिनि वो बुनियाद जा पत्थर आहिनि। वी डोंट इवन नो द नेम ऑफ देम, बिल्कुल, बट उन्हीअ जी कुर्बानी जी वजह से अॼु पाण आज़ाद मुल्क में आहियूं। बेशक बेशक। वो बुनियाद जो पत्थर बनी हुई आहे न, उन्हीअ जी कुर्बानी की वजह से अॼु पाण आज़ादी के इंडिपेंडेंस के इंजॉय करी रही आहियूं। तो एवरी इंडिविजुअल पोते जो पार्ट प्ले करे। अगर आऊं गिलो शिकवोश करिणो रहंदो कि हाँ हू ही ना करी रही हो, हू ही ना करी रही हो, तो आऊं भी तो की ना करी रही हो पछी। सही सही। तो पछी आऊं भी हुज क्यों में या तो पछी तो डिस्कशन ओवर थी हुई ना। हाँ हाँ। तो इट्स नॉट अबाउट दैट कि केयर करो करी रही है, इंपॉर्टेंट ये है कि आऊं इटसेल्फ जो मुंहिंजे मथे ज़िम्मेदारी आऊं करो करी रही है, इसलिए कि मुझ से मुझो सवाल थी जो है। बिल्कुल बिल्कुल। अगर हर इनफरादी इंसान ई सोचना शुरू करी दी है तो चैप्टर वैसे क्लोज थी वञे, तो चीज़ ऑलरेडी ग्रेजुअली बेहतर थी शुरू थी वञी न। बिल्कुल बिल्कुल एग्जैक्टली। असां खे काफ़िनि जॻहियुनि ते चवंदा आहियूं त असां मुआशराती सोच रखूं, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सॼे मुआशरे जे लाइ सोचणु, बट जॾहिं तव्हांजे शोल्डर्स ते जेका ज़िम्मेदारी आहे उहा तव्हां पंहिंजे इंडिविजुअल जी एज़ एन इंडिविजुअल तव्हां छा करे रहिया आहियो, तव्हां ते ज़िम्मेदारी उहा आहे। ऐं जॾहिं बि माण्हू सोचींदो आहे त असां वटि ब्लेम गेम करणु ॾाढो ईज़ी आहे न, त हिन हीअं करे छॾियो, हिन हीअं करे छॾियो, हो कहिड़ो करे पियो, मां छा लाइ कयां। ही जेको मां आहे ज़ाहिर उनजी कैलकुलेशन तव्हां सां ई थियणी आहे। हीअ तव्हांखे जेतिरो जंहिंखां तव्हां ब्लेम करे रहिया आहियो या पॉइंट आउट करे रहिया आहियो उनजी कैलकुलेशन तव्हां ताईं न अचणी आहे, तव्हांजी ज़िंदगी जी कैलकुलेशन तव्हां सां ई थियणी आहे। सो एज़ एन इंडिविजुअल तव्हां छा था कयो, सवाल इहो आहे। ऐं यासिर साहिब जी ॻाल्हि वांगुरु जॾहिं हर इंडिविजुअल ईअं सोचण जी कोशिशि कंदो त सॼो मुआशिरो ई इनशाअल्लाह तब्दील असांखे थींदे नज़र ईंदो। अच्छा, मुआशिरे में काफ़ी सारा अहिड़ा माण्हू बि असांखे तब्दील कानून खे कंदे नज़र आया पंहिंजी फेवर में, उन्हनि जे लाइ कानून छा फरमाए रहियो आहे, चाहे उहो को क्रिमिनल केस हुजे या को सिविल जो को केस हुजे, उते काफ़ी माण्हू पंहिंजी फेवर में कानून खे मिसयूज़ कंदे बि नज़र ईंदा आहिनि। छा उन्हनि जे लाइ पनिशमेंट्स आहिनि? असल में ॾिसो हे जेको आहे अॼुकल्ह जीअं हली रहियो आहे, ॾिसो हिकिड़ो त प्रोसेस आहे त जेको आहे पार्लियामेंट खां थ्रू जेको आहे अमेंडमेंट थियनि थियूं या प्रोसेस थिए थो, उहो जेको आहे हिकिड़ो ॿियो सियासी पॉलिटिकली जेको आहे इशू आहे त जंहिंमें जेको आहे को माण्हू जेको आहे पंहिंजे फेवर लाइ जेको आहे चेंजिंग करे थो, तब्दीली वठी अचे थो, अमेंडमेंट वठी थो अचे, उहो ॿी शइ आहे। ठीकु आहे, हिकिड़ो प्रोसेस आहे, उहो बि लॉ प्रोसेस आहे। बाक़ी हिकिड़ो माण्हू जेको आहे पंहिंजे फेवर लाइ जेको आहे को शइ जेको आहे यानी कि फॉलो ई नथो करे ऐं मिस इंटरप्रिटेट करे थो, पोइ लॉ हुनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोर्ट जेको आहे सपोज़ के माण्हू ते जेको आहे तव्हां जेको आहे फेक FIR करायो था, ठीकु आहे न, झूठी कूड़ी जेको आहे उनखे जेको आहे केस में जेको आहे एलेज कयो था, जेको आहे पोइ हुन ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोर्ट बि ॾिसे थी त आया जेको आहे हे माण्हू जेको आहे कसूरवार न हुयो, पुलिस वारा मिली या जेको आहे माण्हू जेको आहे कंप्लेनेंट आहे हुन मिली जेको आहे हिन ते इस्तग़ासा दायर कई आहे, वरी जेको आहे 3 साल 4 साल हिन खे कोर्टनि में ख़्वार कयो आहे त आया हिन खे पोइ कीअं कंपनसेट करे,
पोइ कोर्ट जी ज़िम्मेदारी हूंदी आहे त हुनखे जेको आहे मेलियस प्रोसिक्यूशन जेका हुनजे कंप्लेनेंट जे अगेंस्ट जेको आहे लॉज कराए डायरेक्ट करे हुन डिसीशन में आर्डर में ते पुलिस खे की भई जेको कंप्लेनेंट आहे हुनजे अगेंस्ट जेको आहे कार्रवाई शुरू करे लॉज करे मेलियस प्रोसिक्यूशन थींदी आहे। वरी जेको आहे सिविल रेमेडी में डैमेजिस बि क्लेम थींदा आहिनि। सही। को माण्हू जेको आहे ग़लति केस करे थो फेक ठाही जेको आहे केस करे थो माशरे में कंहिंखे जेको आहे ख़्वार करण लाइ परेशान करण लाइ उहो थी सघे थो। अच्छा मूंखे ॿुधायो जीअं तव्हांजो ही कॉल सेंटर हिन वक़्तु माशरे सां कमु करे रहियो आहे ईअं असांजा ॿिया कुझु ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके कानून खे आम माण्हू जी पहुच ताईं पहुचाइण लाइ कमु करे रहिया आहिनि। तव्हांखे छा थो लॻे इन्हनि जे ऑर्गेनाइज़ेशन जे अचण खां पोइ छा मुआशरे में तब्दीली ॾिठी आहे तव्हां? बिल्कुलु ॾिसो जीअं साईं बि ॻाल्हि कई त तव्हां बि ॻाल्हि कई मुआशिरो जेको आहे तश्कीली जेको आहे पढ़े लिखे माण्हुनि सां थींदो आहे। ऐं कंहिं राइटर लिखियो त अगरि तव्हां मूंखे जेको आहे पढ़ा लिखा मूंखे ॾियो त मां तव्हांजे तरक़ी जी ज़मानत थो ॾियां। मुआशिरे में ख़वातीन पढ़ी लिखियल हूंदियूं ठीकु आहे पढ़ा लिखा माण्हू त हुजनि ज़रूरी आहे पंहिंजी जॻह। ओतिरी अहमियत जेको आहे अगरि असां पंहिंजी धीअनि खे भेणनि खे ॾियूं उनखे तालीम ॾियूं। शुरू में ॾिसो हिन में हिकिड़ी शइ मां अर्ज़ु कंदुमि असांजे ॻोठ देहातनि में जेको आहे न धीअनि खे फ़र्क़ु कंदा वेंदा आहियूं त जेका पुट जी निस्बत में जेको आहे असां तालीम न ॾींदा आहियूं उनखे जेको आहे फर्दर जॉब लाइ जेको आहे उनखे परमिशन न ॾींदा आहियूं। अॼु जे दौर में इहा जेको आहे तव्हां उनखे अगरि तालीम न ॾींदो पोइ पंहिंजी उहो लाइफ जी जॾहिं शुरू कंदी शादी वारी पोइ उनखे परेशानियूं फेस करणी पवंदी। त मां सम्झां थो अॻु में फस्ट ऑफ ऑल जेको आहे पेरेंट्स जो रोल आहे उहो पंहिंजी धीअनि खे बेटियुनि खे जेको आहे तालीम लाज़मी ॾियनि। बेसिक जेका एजुकेशन आहे उहो उन्हनि खे ॾियनि भली जेको आहे प्राइवेट में न स्कूल एजुकेशन ॾियनि भली गवर्नमेंट में ॾियनि पर एजुकेशन उन्हनि खे ॾियनि। उन्हनि जो जेको आहे फर्दर जेको आहे सेकेंडली जेको आहे छोकिरियुनि जी लाइफ में स्टेप ईंदो आहे उनजी शादी जो। पोइ असां जेको आहे बीइंग ए पेरेंट जेको आहे अवॉइड कंदा आहियूं बाबा हुनजो हक़ मेयर जेको आहे उहो मैंशन ई न कंदा आहियूं हुन में हुनजो छा राइट आहे। सिविल कॉन्ट्रैक्ट आहे निकाहनामा जेको आहे पर असां जेको आहे छोकिरी खे हे दर्श ॾींदा आहियूं बाबा तूं जेको आहे हक़ मेयर पंहिंजो क्लेम ई न कर या पंहिंजो हुन में प्रॉपर्टी जो जेको आहे कंडीशन हूंदी आहे या गिफ्ट हूंदी आहे या एज़ ए हक़ मेयर जेको आहे प्रॉपर्टी हुन में जो आहे धीउ खे प्रोटेक्ट ई न कंदा आहियूं। पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे सपोज़ अगरि उहो छोकिरी जेको आहे 50 साल खां पोइ जेको आहे उनखे डाइवोर्स थी वञे या उनजो मुड़ुसु मरी वञे ऐं हुन में उनजी विरासत तव्हां उनखे प्रोटेक्ट ई न कयो आहे हक़ मेयर बि न मैंशन आहे न उन में को प्रॉपर्टी या मैंशन लिखी आहे न तव्हां को मेंटेनेंस जो जेको आहे पोर्शन जेको आहे फिल कयो आहे पोइ उहो जेको आहे विडो थियण खां पोइ 50 साल खां पोइ काॾे वञे केॾांहुं वञे। बिल्कुलु इहो अलमियो आहे असां वटि जेको आहे असां हिकिड़ो त हुनखे एजुकेशन बि न ॾींदा आहियूं वरी जेको आहे हुनजा राइट आहिनि जेको आहे शादी खां पोइ बि उहो बि असां हुनखे चवंदा आहियूं बाबा तूं क्लेम न कजां। पोइ हिन करे जेको आहे मुआशिरे में जेको आहे अॼु ताईं जेको आहे धीअरूं या भेणूं जेको आहिनि उहो ज़ुल्म जो शिकार आहिनि। बिल्कुलु 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 सही था फरमायो पिया। अच्छा इहा सभु जल्दी सां प्रोग्राम जो बिल्कुलु इख़्तिताम जी तरफ़ आहियूं असां डिफरेंट एजुकेशन जी राइट्स जी इन तमामु शयुनि जी असां ॻाल्हि कयूं था जेका फ़हीम साहब ॻाल्हि करे रहिया आहिनि इहा शऊर जी हिकु ज़मानत आहे अगरि इंसान वटि हुजे बि। छा असां इते को न्याणी या कंहिं मेल मेंबर जी ॻाल्हि नथी अचे हिकु इंसान जी ॻाल्हि थी अचे को बि इंडिविजुअल आहे उनजी ॻाल्हि थी अचे। शऊर हिकु इंसान खे हुजणु तव्हांखे छा थो लॻे सोसाइटी में केतिरो ज़रूरी आहे ऐं केतिरो उहो हेल्पफुल थी सघे थो तव्हांजी ग्रोथ में? न साईं हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि करी आहे नियाणी जे हवाले से मुख़्तसर ॻाल्हि करनो हिकिड़ो शाइर लिखे थो अंग्रेज़ी में द हैंड दैट रॉक्स द कैडल आर द हैंड दैट रूल्स द वर्ल्ड। जो हथ झूलो झुलाए थो यानी माँ जो हथ असल में हू जज सॼी दुनिया जो हुक्मरान आहे हिन खे हर बादशाह हुनजे हथ से निकिरे थो। अच्छा ॿियो जितां से ॻाल्हि शुरू थी हुई कि आइडियलाइज़ेशन अगरि हिकिड़े शख़्स जो आइडियल रसूल पाक जी ज़ात आहे तो उनखे ख़बर हुई कि रसूल पाक जो रवैयो पुत जी साहबजादी त किन तरह जो हो सैयदतुन्निसा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा से जॾहिं उनकी ख़बर हुई तो पछी बच्चे के किन तरह एजुकेट नहीं करे। इट्स ऑल अबाउट हाउ वी whom we idealize। सही पंहिंजा जो आइडियल आहिनि उहो पाण ग़लति सेलेक्ट करी आहियूं उन कराया आहियूं बच्चे खे। अगरि आहिंजो रोल मॉडल ठीकु आहे आहिंजो रोल मॉडल सही आहे बच्चे जो बच्चीअ जो जे समाज जो चीज़ूं ऑटोमेटिक चेंज थी वेंदियूं। बिल्कुलु इट्स ऑल अबाउट द टारगेटिंग द गोल ना इट्स अबाउट ऑल अबाउट हाउ स्पेसिफिक वी आर। हाणे पाण धारे भटकी रहिया आहियूं रोल मॉडल सेट न जो आहिनि
वो बेचारा पोते मतलब जो जिन्हें के पा रोड मॉडल बनाए हैं वो पोते परेशान ज़िंदगी गुजारी दी हैं तो पापी उड़ाज विन्ना ने पाँच ऑलरेडी प्रॉपर रोल मॉडल्स आइन बट अनफॉर्चुनेटली पा हूँ नाई करे दिया इन वजह से पची उन जो कॉन्सिक्वेंसेस पा फेस कर रही है बिल्कुल ऐं उन जो मां अक्सर हिन ॻाल्हि खे पंहिंजे प्रोग्राम में रिपीट कंदी आहियां त उन जो जेको सही तरीक़ो आहे उहो इहो ई आहे त जंहिं ॿार खे या हिन अॼुकल्ह ॿारनि खे जंहिं शइ में इंट्रस्ट आहे असां उन शइ में उन्हनि खे उहे शयूं सेखारियूं लाइक अ गैजेट और कार्टून्स और वट एवर इट इज़ असां उन्हनि कार्टून्स में असां पपाया द सेलर वारा त कार्टून ॾेखारे ॿारनि खे ॿुधाए छॾियो त जी हेल्दी कीअं थियणो आहे पर हिकु सुठो मुस्लिम कीअं थियणो आहे हिकु सुठो इंसानु कीअं थियणो आहे अगरि असां उन्हनि जे इंट्रस्ट में वञी उन्हनि खे इहे शयूं सेखारियूं त कई गुना वधीक सुठे तरीक़े सां उहे सिखंदा जीअं ॿियनि ममालिक में थी रहियो आहे हा 100% ममालिक में न थी रहियो आहे 100 असांजो मुल्क अल्हम्दुलिल्लाह काफ़िनि शहरनि में ॾाढो सुठो बि आहे बट इहा शइ अगरि असां उन्हनि खां अपनायूं बजाए इन जे ॿियूं खोड़ सारियूं शयूं असां अपनायूं आहिनि ऐं डिज़ास्टर क्रिएट वेठा कयूं असां छो न इहा हिकु हैबिट असां अपनायूं त असांजो जेको कल्चर आहे असांजो जेको रिलीजन आहे असांजे जेके आइडल्स आहिनि असां उन्हनि खे के इन ख़ूबसूरत तरीक़े सां उन्हनि ताईं पहुचायूं ताकी हर ॿार उनखे अपनाए बि सघे ऐं उनखे उन तरीक़े सां पसंदि करे सघे जंहिं तरीक़े सां तव्हांखे उन जो उहो रोल मॉडल जेको आहे उहो सेट करिणो आहे एक्चुअली प्रोग्राम में बिल्कुलु ई जेको आहे असां एंड ते अची पहुता आहियूं आख़िर में मां चाहींदमि त ज़रूरु उहो कॉल सेंटर जो नंबर तव्हांजो शामिलु थी वञे जंहिं ते माण्हू कॉल करे सघनि था ऐं एडवाइस घुरी सघनि था 080070806 तव्हां हिन ते कॉल करी जेको आहे 925 जेको आहे पंहिंजो मसइलो ॿुधाए पंहिंजो जेको आहे मसइले जो हल पुछी सघो था सही ऐं 925 कॉल करे सघनि था उन खां पोइ अगरि केरु कॉल करे त पोइ हुनखे नेक्स्ट डे ते जेको आहे असांजो को बि एडवाइज़र जेको आहे कॉल बैक करी मसइलो पुछी सघे थो एडवाइस कंदो ठीकु आहे सो जी सिंध लीगल एडवाइज़री कॉल सेंटर आहे जिन ते तव्हां कॉल करे तमामु पंहिंजूं जेके एडवाइज़िस आहिनि उहे वठी सघो था आख़िरी ॻाल्हि जा हिसाब अॼोके प्रोग्राम जे लाइ बिल्कुल लास्ट गाल करो इन सिंगल सेंटेंस हिकिड़ो कॉल आहे जिन घर जो मर्द नेक आहे सवाल ये आहे नेकी उन घर जी दहलीज ते आहे वाह जिन घर जो मर्द नेक है नेकी हुन घर जी दहलीज ते आहे लेकिन जिन घर जी औरत नेक है हू नेकी सद नस्ले में विन्नी वाह ज़बरदस्त एजुकेशन ऑफ द गर्ल्स इज़ वेरी इंपॉर्टेंट इट इज़ फॉर द होल सोसाइटी सही ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत ॻाल्हि ऐं इन सां गॾोगॾु तव्हांखे हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात करिणो तव्हांखे छा आहे टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे तमामु पंहिंजूं डिटेल्स उनजे अंदरि फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझी छॾिणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में इन सां गॾोगॾु इंडस वैली फैमिली फेस्टिवल अची रहियो आहे फेयर हॉल कराची में 12, 13 एंड 14 ऑफ डिसंबर तव्हां सभिनी खे अचिणो आहे पंहिंजी फैमिली सां गॾु छो त उते म्यूज़िक बि मौजूदु आहे उते तव्हांजा प्यारा प्यारा सेलिब्रिटीज़ बि मौजूदु आहिनि तव्हांजे फूड मौजूदु आहे तव्हांजे लाइ गेम्स मौजूदु आहिनि त जी ज़रूरु तव्हां सभिनी खे अचिणो आहे 12, 13 एंड 14 ऑफ डिसंबर इंडस वैली फैमिली फेस्टिवल फेयर हॉल कराची में इंशाल्लाह मुलाक़ात तव्हां सां 2 ॾींहंनि जी छुट्टी खां पोइ थींदी नयुनि ॻाल्हियुनि सां गॾु प्यारनि ॻाल्हियुनि सां गॾु प्यारा प्रोग्राम करण जी इंशाल्लाह कोशिशि कंदासीं आख़िर में शोभी भाई जो आवाज़ु शामिलु कंदासीं वॾी महिरबानी मुंहिंजे 2 महिमाननि जी असां गॾु हुजण जे लाइ मुलाक़ात थींदी तव्हां सां मंडे ते तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी शोभ भाई देना मौला मौला वली मौला शेरे खुदा वली हैं और लाफता वली हैं ये बात है हकीकत मुश्किल कुशा अली है तेरा अली है मेरा अली है हर सू अली है हर जा अली है
हर जा अली अली है, हर सू अली अली है, हर जा अली अली है। तेरा अली अली है, तेरा अली अली है, मेरा अली अली है, हर सू अली अली है, हर जा अली अली है। अली फातिहाए खैबर, ईमान कुल अली है। अली फातिहाए खैबर, ईमान कुल अली है। गर शहर है मोहम्मद हादर अली, तेरा अली अली है, तेरा अली अली है, मेरा अली अली है, हर सू अली अली है, हर जा अली अली है, हर सू अली अली है, हर जा अली अली। अली मौला अली, अली मौला अली, मौला अली मौला, 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 मौला अली मौला। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।